सलात शरीफ। सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअ्मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फवजदा अब्दन मिन इबादिना आतैनाहु रहमतम मिन इंदिना व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाईरो, अल्लाह जा लख शुक्राना जो असां अॼु 11वीं शरीफ जी महफ़िल में हाज़िर आहियूं। हिन ॻोठ वारनि खे, हिन मजलिस जे मीज़बाननि खे ऐं दिल जे गहरायुनि सां मुबारक चवां थो जिन पीरनि जे पीर दस्तगीर महबूब सुभानी जी 11वीं मल्हाई आहे। जंहिंखे ज़बान आहे उहो चवे सुभान अल्लाह। अल्लाह ख़ुशि कंदो आहे। अल्लाह जे वलीअनि जो शान निरालो आहे। हर वली इज्जत वारो, अज़मत वारो, शान वारो, मकाम ऐं मर्तबे वारो। हर वली खे अल्लाह ताला पंहिंजे ख़ास कुर्ब सां, अता ऐं एहसान सां नवाज़ींदो आहे। वली जी माना है दोस्त। चो वली जी माना है, वली जी माना है यार, वली जी माना है मददगार, वली जी माना है जिगरी दोस्त, वली जी माना है प्यारो। वली वारस के भी सॾिबो आहे। वली कुर्ब वारे के भी सॾिबो आहे। को कंहिंजो वली, को कंहिंजो वली, पर भाग वारा उहे जेके अल्लाह जा वली। ऐं दोस्ती विलायत हिक तरफ़ी न हूंदी आहे। मां यारी रखां पर तव्हां न रखो त इहा बि यारी न आहे। जॾहिं ॿई यारी रखनि तॾहिं यारी मुकमिल थींदी आहे। अल्लाह जैसा यारी रखंदो आहे उहो बानो रब जो यार, रब उन बाने जो यार बणिजी वेंदो आहे। जंहिंखे अल्लाह पंहिंजो दोस्त, पंहिंजो यार, जंहिंखे रब चूंडींदो आहे, मुंतखिब कंदो आहे। माण्हू सभु माण्हू आहिनि, ख़ल्क़ सभु अल्लाह जी ख़ल्क़ आहे।
अल बिलाद बिलादुल्लाह वल इबाद इबादुल्लाह। शहर सब अल्लाह जा शहर, माण्हू सब अल्लाह जा माण्हू, पर अल्लाह चूंडींदो आहे माण्हुनि मंझां रब जी चूंड। जंहिंखे अल्लाह चूंडींदो आहे न उनखे पंहिंजी दोस्ती जो ताज पहिराईंदो आहे। पोइ जंहिंखे अल्लाह पंहिंजो दोस्त बणाईंदो आहे उनखे ख़ासि अहिड़ियूं ख़ूबियूं ख़सलतूं ॾींदो आहे जेके ॿियनि में न हूंदियूं। जंहिंमां ख़बर पवंदी त हीउ आम माण्हू न आहे, हीउ अल्लाह जो दोस्त आहे। उहे ख़ूबियूं जेके अल्लाह पंहिंजे दोस्तनि में रखाईंदो आहे उहे अणखुट आहिनि। जेकॾहिं उन्हनि जो ॻाणे कजे त मूं जहिड़ो हिकिड़ो नंढड़ो तालिब इल्म ॻणे न सघंदो। अल्लाह पंहिंजे वलीअनि खे एॾा मान, एॾा मर्तबा, एॾा शान अता कंदो आहे। पर क़ुरान पाक मंझां जेका आयत मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई इन में अल्लाह ताला पंहिंजे वलीअनि जूं ख़ासि ॿ निशानियूं बयान कयूं आहिनि। घणियूं चओ, घणियूं ॿ निशानियूं पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे प्यारनि, पंहिंजे चूंडियल, पंहिंजे पसंदि कयल वलीअनि जूं ख़ासि निशानियूं घणियूं। हूअं त वलीअनि जूं निशानियूं खोड़, पर ख़ासुल ख़ास निशानियूं जेके इन आयत में रब बयान कयूं आहिनि से घणियूं ॿ। फवजदा अब्दम मिन इबादिना, पोइ उन्हनि असांजे बाननि मां हिकु बाने खे ॻोल्हे लधो। असांजे बाननि मां हिकु बाने खे, बाना त खोड़ आहिनि न असांजा, पर उन्हनि बाननि मां हिकु बाने खे ॻोल्हे लधो। आतईनाहु रहमतम मिन इंदिना, जंहिंखे असां पाण वटो ख़ासि रहमत अता कई हुई। वअल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा, ऐं असां उनखे पाण वटां ख़ासि इल्म अता कयो हुयो। ॿ ॻाल्हियूं थियूं, हिकिड़ो ख़ासि रहमत, ॿियो ख़ासि इल्म। छा? जंहिंखे अल्लाह वली बणाईंदो आहे, जंहिंखे रब चूंडींदो आहे, जंहिंखे पंहिंजे दोस्ती जो शरफ़ ऐं शान ॾींदो आहे, उन में ॿ निशानियूं बतौर ख़ासि रखंदो आहे। हिकिड़ो उनखे अल्लाह पाण वटां ख़ासि रहमत ॾींदो आहे, ॿियो उनखे पाण वटां ख़ासि इल्म ॾींदो आहे। हूअं त रब जी रहमत आम हर माण्हू खे मिले थी। तव्हांखे बि रब जी रहमत मिली आहे या न मिली आहे? पुट रब जी रहमत आहे, ज़ाल रब जी रहमत आहे, बारिश अल्लाह जी रहमत आहे, तुंहिंजे फसुलनि खे फुटाइण इहा बि अल्लाह जी रहमत आहे। इज़त मिलण अल्लाह जी रहमत आहे, पंहिंजी सवारी मिलण, पंहिंजो घर मिलण, पंहिंजो दर मिलण, पंहिंजो अझो मिलण, इहा बि रब जी रहमत आहे। पर उहा रहमत जेका रब पंहिंजे वलीअनि खे ॾींदो आहे इहा आम रहमत न हूंदी आहे, उहा ख़ासि रहमत हूंदी आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। आतईनाहु रहमतम मिन इंदिना, रब तो फरमाए त उन वलीअ खे असां पाण वटां ख़ासि रहमत ॾिनी।
व अल्लमनाहु ऐं असां उनखे इल्म पढ़ायो मिलदुन्ना इल्मा असां पाण वटां ख़ास इल्म अता कयो इल्म मदरसे में भी मिलंदो आहे इल्म स्कूल में भी मिलंदो आहे इल्म कॉलेज में भी मिलंदो आहे इल्म यूनिवर्सिटी में भी मिलंदो आहे मुल्लो भी पढ़ाईंदो आहे उहो भी इल्म आहे मास्टर टीचर डॉक्टर प्रोफेसर लेक्चरर इहो भी पढ़ाईंदो आहे इहो भी इल्म आहे पर रब थो फरमाए जंहिंखे मां पंहिंजो दोस्त बणाईंदो आहियां उनखे मां अल्लाह पाण पढ़ाईंदो आहियां वो इल्म अहिड़ो आहे जेको न स्कूल में मिले न कॉलेज में न यूनिवर्सिटी में न के मक्तब में न के मदरसे में न के मौलवी वटि न के मुफ्ती वटि न के पीर फकीर वटि अल्लाह पाण पंहिंजे वलीअ खे इल्म ॾींदो आहे चओ सल्लल्लाहु जितरी जमायत आहे एतिरो आवाज़ अचणु खपे सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह कुरान जे इन आयत में मालूम थियो त अल्लाह जंहिंखे वली बणाईंदो आहे उनखे पाण वटां रहमत भी ॾींदो आहे ऐं उनखे पाण वटां इल्म भी अल्लाह पढ़ाईंदो आहे सुभान अल्लाह वो अहिड़ो इल्म आहे जेको दुनिया जे ॿियनि माण्हुनि वटि वो इल्म न हूंदो आहे जेको अल्लाह पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे प्यारनि खे इल्म ॾींदो आहे सुभान अल्लाह हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो माण्हू वञे पियो हज़रत पीर साईं रोज़े धणी जी ज़ियारत ऐं मुलाक़ात जे लाइ रस्ते में को सोन जो ज़ेवर ॾिठई रस्ते में का मुंडरी हुई या फुल्को हुयो या को सोन जो ज़ेवर ॾिठई जे खणा या न खणा शरीयत में खणण जायज़ आहे या न आहे खणा मता जायज़ न हुजे वरी न खणा त सोन जहिड़ी शइ आहे भला ईअं छॾे थो वञा त ॿियो को खणी वेंदो पोइ हीअं कई चई साईं जन वटि वञा थो पोइ साईं जन खां मसलो पुछा कंदुसि जेकॾहिं चयूं खणणु जाइज़ आहे त जे खणंदुसि पर हाणे ॿियो न खणी वञे सुकल छेड़ो माल जो माल वाट वेंदे छेड़ो लाहींदो आहे न उहो सुकल छेड़ो उन में उन ज़ेवर खे ढकई त ॿियो त को न खणे न हाणे आयो मुर्शिद पीर से रोज़े धणी वटि साईं रस्ते में का किरल शइ ॾिसजे त खणजे या न खणजे साईं मुर्की फरमाए त पुट उहा शइ खणजे त न पर छेड़े जे हेठां बि न लिकाइजे सुभान अल्लाह हाणे इहो इल्मु कहिड़ो आहे हे मुरीद वाट ते आ साईं पंहिंजी दरबार ते वेठा आहिनि इन वाट वींदे ज़ेवर खे उन छेड़े में लिकायो आहे पर वलीअ खे रब इल्मु ॾिनो आहे ॻाल्हि सम्झो मुंहिंजा वालिद गिरामी मुंहिंजा मुर्शिद करीम हज़रत महबूब इलाही चओ रहमतुल्लाह अलैह बाबा साईं जन जो उस्ताद हुयो मौलाना मोहम्मद इसहाक ज़ात जो खुआरो खैरपुर नाथन शाह ज़िलो दादू मथों बराड़ी जो हिकिड़ो नंढो ॻोठ हुयो उते साईं जो मदरसो हुयो पढ़ाईंदो चोटी जो आलिम हुयो मौलाना मोहम्मद इसहाक जबरदस्त आलिम हुयो बाबा साईं जन उन वटि कुछ किताब पढ़िया हुया हिकिड़ो माण्हू आयोसि मौलाना मोहम्मद इसहाक खे चई त साईं असांखे निकाह पढ़ाइणो आहे हलो मौलवियुनि खे वठी वेंदा आहिनि
मौलवी साहब वियो निकाह पढ़ी आयो। खुदा जी कुदरत ये थी जो उन छोकरी जो निकाह मौलवी साहब पढ़ियो न उन ते अग में के बे जो निकाह हुजी। मौलवी साहब के बुधायो कोन निकाह ते निकाह पढ़ी मौलवी साहब अची वियो। परी धुर हली वही जज वट दादू जे सेशन कोर्ट में। जज वट विया चौसई असांजो संगो असांजो निकाह पियल हुयो। हिनन जबरदस्ती निकाह विधो आ। जज पुछो तो निकाह केड़े मुले पढ़ायो? जो मौलवी मोहम्मद इसाक। जज ओडी मल लेटर कढियो तो ईंदड़ सुनवाई थे मौलवी मोहम्मद इसाक के हाजिर कजो। जेडी मल जज जो लेटर कोर्ट सगोरी जो लेटर मौलवी साहब के मिलियो। मौलवी साहब आयो जज जे अॻियां पेश थियो। जज पुछुस मौलवी ये निकाह तो पढ़ियो आ? जी हाँ सी निकाह मूं पढ़ियो आ। चिपो निकाह ते निकाह पढ़ियो थी? चीज़ मूंखे ॿुधायो कोन, मूंखे ख़बर भी कोन हुई। पुट मौलवी जो ऐं वलीअ जो फ़र्क़ु ॾिसो। आलिमा जबरदस्त आलिमा बुखारी पढ़ाईंदो आ, मुस्लिम पढ़ाईंदो आ, सहा सित्ता जा किताब पढ़ाईंदो आ, आलिम चोटी जो आ। पर इहा ख़बर न पई जो हिन छोकरी ते अॻे कंहिंजो निकाह आहे। जज चयो त निकाह तो पढ़ायो? अचे हा सी निकाह मूं पढ़ायो, मूंखे ॿुधायो कोन, मूंखे ख़बर कोन हुई। जज चयो हाँ तव्हां मुल्हनि खे ॿियूं ख़बरूं पवनि थियूं, बाक़ी इहा ख़बर कोन्हे निकाह ते निकाह था पढ़ो। ईंदड़ सुनवाई में तोखे ॾिसी रहंदुसि। मौलवी साहब खे खुटको थी वियो त हे जज नाले कहिड़ो मूंखे सज़ा ॾींदो। सोची जॾहिं मोटी आयो ॻोठ ॾे, सोची के वलीअ वटि वञा, के अल्लाह वारे वटि वञा, वली दुआ जो हथ खणंदो मुंहिंजी मुश्किल टरी वेंदी। ख़बर पई त हैदराबाद में हिकिड़ो फ़कीर वेहंदो आ लजपत रोड ते। केॾी महिल कपड़ा पाईंदो आ, केॾी महिल सफ़ा बिना लिबास जे वेठो आ, पर ज़बान मां जेके लफ़्ज़ कढंदो आ इएं थी पवंदो आ। मौलवी मोहम्मद इसाक तारीफ़ ॿुधी उन दुर्वेश जी। हाणे से उतो ख़ैरपुरनाथन शाह मूं निकितो, सफ़र कंदो 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 हैदराबाद पहुतो। जिते 10 मिलियुसि आयो ॾिठई बराबर रोड जे फुटपाथ ते दुर्वेश वेठो आ, मुछूं वॾियूं, ओ जो धौरो खाधई त उहो हिते मुछुनि खे लॻो पियो हुजेसि, मखियूं मथो वेठियूं हुजनि, लटो लिंगन ते न हुजेसि, बिल्कुलु बिना लिबास जे। मौलवी साहब ॾिसी चयो हल पंधु ई अजायो। हाणे हे दुआ घुरंदो त मुंहिंजो केस फतह थींदो, जेके पंहिंजी ख़बर कोन्हे। मौलवी साहब दिल में सोचे पियो त मूंखे कंहिं ग़लति ॾस ॾिनो, मां कहिड़े माण्हू वटि आयो आहियां, हे कहिड़ी दुआ घुरंदो। फ़कीर ॻाटो हेठि कयूं वेठो, ओ फ़कीर कंधु झुकायूं वेठो। मौलवी साहब दिल में सोचे पियो मुंहिंजो पंधु अजायो थी वियो, ही कहिड़ी मूंखे दुआ ॾींदो। तेसी फ़कीर हीअं ॻाटड़ो मथे खणी निहारे जो मौलवी मोहम्मद इसाक मूंखे ज़ोर त ॾिजाए। यार हिन खे कीअं ख़बर पई त मां मौलवी आहियां, मुंहिंजो नालो मोहम्मद इसाक आ? जो क्या समझो अलाए कोन समझो। सुभान अल्लाह। गुजारे त भॼी पई, पर दिल में मौलवी साहब सोचो हाणे चए थो मूंखे ज़ोर ॾे, ज़ोर ॾियां, वेझो वञा, हे नांगो वेठो आ, हिन जे शर्मगाह ते नज़र पवंदी, पराई उघड़ ॾिसणु हराम आ, नाजाइज़ आ, आलिम माण्हू पराई उघड़ कीअं ॾिसां? दिल में सोचे पियो त हे त गुनाह आ पराई शर्मगाह ॾिसण। त वरी फ़कीर ॻाटो मथे करे चयो हाँ निकाह ते निकाह पढ़णु सवाब आ, बाक़ी फ़कीर खे ज़ोर ॾियणु गुनाह आ। पुट ॻाल्हि सम्झ में आई? हाणे हो मौलवी आ, आलिम आ, उनखे ख़बर न पई निकाह ते निकाह पढ़ी आयो। हे फ़कीर आ बेलिबास वेठो आ, वाक़ियो आहे ख़ैरपुरनाथन शाह जो। फ़कीर मस्त वेठो आ हैदराबाद लजपत रोड ते, इनखे कीअं ख़बर पई त अचण वारो मौलवी आ, मोहम्मद इसाक आ, निकाह ते निकाह पढ़ी आयो आ।
व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। रब फरमाए तो वलियन के मां रब पाण इल्म पढ़ाईंदो आया। हाणे जी मजबूर आयो वेझो अचे ईअं ॿाह खे ज़ोरड़ा पियो ॾे। चई साईं क़िबला दुआ घुरो केस फतह जे जज मूंखे अलाए छा कहिड़ी सज़ा ॾींदो। चई मौलवी जी साईं हाणे वञो सेवण शरीफ़। सेवण में मखदूम बसरदीन रही तो उन खे चओ तो उनजे लाइ दुआ घुरंदो तुंहिंजो कमु थींदो। साईं मां वॾो पंधु करे आयो आहियां, ॾाढो ख़र्च करे आयो आहियां, महिरबानी कयो दुआ घुरो। जॾहिं चयो मां उथी न आलिमो समझी वियो त मस्तन सां खइबो न आहे, मस्तन सां हुज्जत न कबी आहे। शेखुल इस्लाम वल मुस्लिमीन हजरत मशहूरन वारो सरदार साईं मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो हुयो त आसमान ता माण्हू किरी पवे, उम्मीद मन बची वञे, शींहं जे वात में पवे, उम्मीद मन बची वञे, पानी जे कुन में वञी पवे, उम्मीद मन बची पवे, बाह जे मच में किरी पवे, उम्मीद मन बची वञे, पर वलीअ जे नसर ता किरी पियो अल्लाह जे नंबर खां कोन बचंदो। वलीअ सां दुश्मनी रखई, वलीअ सां वेर रखई, इहो अल्लाह जे कहर खां कोन बची सघंदो। हज़रत साईं मशहूरन वारा फरमाईंदा हा त के वलीअ सां न खइजे, शींहं सां खइजे पर वलीअ सां न खइजे। छो त वली जेको ज़बान मां लफ़्ज़ कढंदो आहे ईअं थी पवंदो आहे। मौलवी साहब सियाणो समझी वियो त हाणे जे साईं खे कुझु चयो में अलाए कहिड़ा लफ़्ज़ खणी कढे, उतो वापसि वरियो, वरी साईं सफ़र कंदे कंदे सेवण पहुतो। चई रस्ते में बुख बि ॾाढी लॻी, चवां पियो जेकॾहिं 2 बुसरियूं हुजनि खाई वञा। बुसरी त सम्झो था न जी, बुसरी ओ गुड़ में भी पचाईंदा हा, मथो वरी मखण जा चावड़ा रखंदा हा। ये बराड़ी जो खाधो हूंदो के दौर में। तो मौलवी साहब पियो चवे, दिल में पियो चवे अल्लाह बुख लगी आहे, जे 2 बुसरियूं हुजनि त खाई वञा, मखण जा 2 चावड़ा हुजनि त खाई वञा। दिल में सोचा पियो। जेॾी महिल चई आयुसि सेवण शरीफ़, पुछा के मामा मखदूम बसरदीन किथे आहे? चयो इहो गली में वञे पियो थो। मां पुठियो आयुसि, अञा मिलियुसि न, हथ न मिलायो में, मुसाफ़ो न कयो में, हाल अहवाल न ओरियो में, रुगे पुठियां पहुतो आहियां, हीअं लोणो वराए मूंखे ॾिसी ऐं चई त पाण खां कमु न थियुसि तोखे वरी बसर ॾे मोकिलियो अथई। ओहो जेको कराची हैदराबाद वारो फ़कीर हो, चई पाण खां कमु न थियुसि तोखे वरी मूं ॾे मोकिलियो अथई। पुट इहो इल्मु कहिड़ो हो, मस्त वेठो आहे हैदराबाद में, हे सियाणो सेब तो वली वेठो आहे सेवण शरीफ़ में, न टेलीफोन आहे न राबितो आहे, पर ही दिल वारो राबितो आहे। हे वलियन जो इल्मु आहे, व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। रब फरमाए तो मां पंहिंजे वलियन खे पाण वटां इल्मु पढ़ाईंदो आहियां। जे पाण खां कमु न थियुसि तोखे मूं ॾे मोकिलियो अथई, हलिया वठी जी मूंखे हिकिड़े हुजरे में विहारी, ऐं पाण थोरी देरि खां पोइ मोटियो त 2 बुसरियूं बि खणी आयो, 2 मखण जा चाणा बि मथो रखिया हुआ। चई मूं अधु बुसरी खाधी, मिठाण घटि वणंदो आहे, सणब बि घटि वणंदो आहे, अधु बुसरी खाधमि, अधु मखण जो चाणो खाधमि, ढो थी वियो। चई मौलवी खा न, सॼी वाट पियो चवंदो, चई 2 बुसरियूं खाई वञा, 2 बुसरियूं खाई वञा, मखण जा 2 चाणा खाई वञा। चई सी मिड़ई मुलाड़ो रूह ढो थी वियो बुसरियुनि मां, मखण जे चाणनि मां। हाणे दुआ घुरो त केस फतह थिए। हजरत मखदूम बसरदीन रहमतुल्लाह अलैह दुआ न घुरी, मुक न झलियो, दुआ जे लाइ हथ न खया, हीअं करे हथ छंडे, हीअं हेरे हेरे मुड़े ॾिसजो जो क्या हीअं हथ छंडे
चए वन मौलवी हे दफ़ो माफ़ी थी अॻिते अहिड़ो कमु न कजे। चई अॻिते त मूं तोबा कई पर हे दफ़ो चांद छुटे। मोटी आयो ॻोठ। ॿिए चौथे ॾींहुं हाज़िरी थी सेशन कोर्ट जज दादू जे कोर्ट सगोरी में। जीअं हाज़िरी जो सॾु थियो मौलवी मोहम्मद इसाक हाज़िर थिए पटे वालो सॾींदो आहे न। सॾु थियो मौलवी साहब अंदरि वियो। जज वेठो आहे फाइल खोलियो पियो आहे। हीअं फाइल खे ॾिसे वरी मौलवी साहब खे ॾिसे वरी फाइल खे ॾिसे वरी मौलवी साहब खे ॾिसे। ॿ टे दफ़ा ॾिसी ऐं हीअं हथ छंडे चई वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी अथई अॻिते अहिड़ो कमु न कजांइ। उहे लफ़्ज़ जेके सेवण वारे बुज़ुर्ग मखदूम बसरदीन चया न जज जे ज़बान मां उहे ई लफ़्ज़ निकिता वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी अथई अॻिते अहिड़ो कमु न कजांइ। पुट इहो इल्मु कहिड़ो इहा ॼाण कहिड़ी इहो इल्मु न मदरसे में मिले इहो इल्मु न स्कूल कॉलेज में मिले इहो ग़ैबी लदुनी इल्मु आहे जेको अल्लाह पंहिंजे वलियनि पंहिंजे दोस्तनि खे अता कंदो आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अञा मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों अल्लाह पंहिंजे दोस्तन के पाण वटा इल्म पढ़ाए थो। समझव गाल जी। इहो इल्म के किताब के मकतब के मदरसे जो मोहताज नाहे। इहो इल्म ख़ास आहे जेको अल्लाह पाण पंहिंजे दोस्तन के पढ़ाईंदो आहे। वली भली बगदाद में वेठो हुजे मुरीद जोखन जे गोठ में वेठो हुजे जेॾी महिल यारी थो मल्हाए त रब पंहिंजे वलीअ खे इहो इल्मु ॾिनो आहे। उन मुरीद जी मोहबत ख़ैरात अल्लाह उन खे ॼाण ॾींदो आहे। काफ़िलो पियो वञे इराक जे बयाबान मां बरपट बयाबान मां काफ़िलो पियो गुज़रे। हलंदे हलंदे हिक जाइ ते जंगल अची वियो। राति रहिया काफ़िले वारा। सुबुह जो सवेल काफ़िलो निकिरी वियो। हिकिड़ी न्याणी हिकिड़ी औरत ॿाराड़ी जे ख़्याल सां ॿाहिरि निकिती। मोटी आई तेसीं काफ़िलो निकिरी वियो हलियो। माई अकेली रहिजी वई। काफ़िलो अबाणा उनजा मिट माइट काफ़िले वारा हड़ई निकिरी विया। माई वेचारड़ी अकेली रहिजी वई। हाणे सोचई त मुंहिंजा अबाणा हलिया विया। हाणे हिन जंगल में बयाबान में मां काॾे वञा। पोइ वेही रही ज़रूर ॾिसंदा जांच कंदा मां न आहियां त ॻोल्हण ईंदा मूंखे। उते वेही रही छो न हिकिड़ो धराड़ हुजे माल चारींदे ओ उन जंगल में आयो। ॾिठई हसीन औरत आ नौजवान छोकिरी आ जंगल में अकेली वेठी आ। हिन माई खे जो ॾिठो त उन धराड़ जे मन में बुरो ख्याल आयो शैतानी ख्याल आयो। वो धराड़ माई ॾे वधियो आ बुरे इरादे सां त माई हकल करे चयोसि ओ धनार सुञाणी तो मां दस्तगीर जी मुरीदियाणी आहियां। खबरदार मुझे वेझो न अचिजाए। मां पाक दामन आहियां। मां कॾहिं बि धारिये मर्द खे पंहिंजे करीब अचण न ॾिनो आहे। मां पीराने पीर जी मुरीदियाणी आहियां। ओ धनार मुझे वेझो न अचिजाए। पर सी हुन ते शैतान स्वार थी वियो। ॾिठी केरु आहे कोन अकेली औरत बीठी आहे।
दरार वधियो माई ॾिठो नाणे मुझो को अबो आ न अमड़ा न हिते मुझो मिटो आ न माइटो आ मुझो सत सील इज्जत लज पनाह पर्दो जो टुटण वारो आ ओडी मल माई मुंह कयो बगदाद ॾे ऐं रड़ करे चई मदद कर खुदारा ओ बगदाद वारा सॾनि तोखे सैयद सिकायल बेचारा मदद करे खुदारा ओ बगदाद वारा सॾनि तोखे सैयद अचे थींदो आई सॾनि मंझ साणी तुंहिंजे दर ते हरदा आहे अघाणी बुरन सां भलायूं कंदो आ भलारा सॾनि तोखे मुर्शिद सिकायल वीचारा ओ मदद कर खुदारा तां बि चओ मदद कर खुदारा ओ बगदाद वारा सॾनि तोखे सैयद मुझा दोस्तो जेॾीमहिल माई रड़ करे पंहिंजे मुर्शिद पीरनि जे पीर खे सॾियो आहे होॾो हो धनार बि वेझो आयो ओचितो हकल थी ख़बरदार धनार खे हीअं लिंगन में ॾकणी पइजी वई हेॾे ॾिठई होॾे ॾिठई हे हकल कंहिं कई हीअ रड़ कंहिं कई ॾिठई त औरत अकेली आहे माण्हू को नज़र न आयो वरी दराड़ खे शैतान वरगिलायो वरी माई जे करीब वञण लॻो आहे वरी माई रड़ कयो बगदाद वारा मुंहिंजी मदद कजाए मुंहिंजा दोस्तो वरी हकलाई ख़बरदार धनार छिरकिजी वियो हेॾे होॾे ॾिठई त माण्हू त केरु कोन्हे वरी बुराई जे इरादे सां वधण लॻो आहे तेसीं हिकिड़ो जूतो हीअं जो आयो ठका लॻुसि हिते मथे में धनार वञी फको करे किरियो बेहोश थी वियो माई जो वञी ॾिसे त उहा जुती सुञातई त मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जी जुती आहे हाँ सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेॾीमहिल जुती मुबारक ॾिठई सीने सां लातई चुमियूं ॾिनई जुती खे सुञातई त मुंहिंजे वार थी वई हली सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो हाणे उहा जुती मुबारक चुमे वेठी तेसीं हुनजा माइट उन्हनि खे बि यादि अची वियो त असांजी नियाणी रहिजी वई आहे उहे बि अची विया ॾिसनि त धनार बेहोश पियो आहे माई जे हथ में जुती आहे चुमड़ियूं ॾेई रही आहे आख़िर मां ॻोड़ा वहनि था पिया माण्हुनि पुछुसि मां ही छा ॻाल्हि आहे सारी ॻाल्हि करे ॿुधायई हाणे काफ़िले वारनि चयो त ॻोठ पोइ वेंदासीं पहिरीं बगदाद वारे साईं जी हाज़िरी भरींदासीं जेॾीमहिल बगदाद शरीफ़ पहुता त साईं जा मुरीद ख़ादिम ख़िदमत गुज़ार उन्हनि चयो त तव्हांजे अचण खां अॻु में साईं जन ॿुधायो त हिकिड़ो काफ़िलो मुंहिंजे मुरीदनि जो अचे थो पियो जो कीअं भला चई साईं जन वज़ू पिया फरमाइनि मंजीअ ते वेठा हुया वज़ू पिया फरमाइनि हिकिड़ो भेरो हकल कयो ख़बरदार वरी ॿियो भेरो हकल कयो ख़बरदार टियों भेरो पंहिंजी जुती मुबारक खणी उछलायूं त हवा उन में उॾामंदी वई सुभान अल्लाह काफ़िले वारनि ॾेखारी त हीअ उहा जुती चई हा इहा
सुभान अल्लाह। मुझा दोस्तों इहो इल्म केड़ो, इहो ताकत केड़ी, इहो पावर केड़ो, इहो इल्म जेको अल्लाह पंहिंजे वलीअ खे, पंहिंजे पीर दस्तगीर महबूब सुभानी के रब इल्म ॾिनो आ। पुट कुरान तो फरमाए वा अल्लमनाहु मिल्लदुन्ना इल्मा, असा पंहिंजे वलीअ खे पाण वटा इल्म पढ़ाईंदा आहियूं। रब इल्म पढ़ाए, वली इल्म पढ़े, रब ताकत ॾिए, वली ताकत इस्तेमाल करे ऐं मुल्ले खे मथे में सूर। अब तू छो तो सड़ी बादशाह जो वजीर के, वजीर मुझे हथ जे तरियुनि ते वार कोन, सॼे जिस्म ते वार आहिनि, तरियुनि ते कोन। वजीर हुजे खुशामदीड़ो, चई बादशाह सलामत तू सखी ही न, ख़ैरात कंदो ही, ख़ैरात करे 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 तुंहिंजे हथनि जे तरियुनि जा वार खुसी विया। चई भला मूं त ख़ैरात कई, मुंहिंजा तॾहिं वार खुता, तव्हांजा हे वज़ीर मशीर नौकर चाकर इन्हनि जे तरियुनि ते जो वार कोन। चइसि तूं ॾींदो ही असां वठंदा आहियूं, तुंहिंजे ॾींदे ॾींदे वार खुसी विया असांजा वठंदे वठंदे। चई भला हीअ ॿी ख़ल्क जेका आहे इहे इन्हनि जे तरियुनि ते जो वार कोन्हनि। चइसि तूं ॾींदो ही असां वठंदा आहियूं, हे न को अचनि न को वठनि, ये अरमान जा हथ मलींदा आहिनि, हथ मले मले अफ़सोस में इन्हनि जे तरियुनि जा वार खुसी विया। अल्लाह इल्म ॾिए, रब नेमत रहमत ॾिए, वली वठे ऐं वंडे, ऐं मुल्लो पियो सड़े पियो, हथ जूं तरियूं पियो मले पियो मले। मुल्ला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब आ, ओ वलीअनि जो शान वाला वधायो वहाबा। मुल्ला जो लाए छाते ओ वलीअ सगोरा वारिस इन धरती संदन हवाले, ज़बूर में आ कुरान में आ लिखत उन्हनि जे नाले। ओ पढ़ी ॾिस तू यूनुस सूरत, खुदा जो खिताब आ, मुल्ला जो लाए छाते। तव्हां पढ़ो ई नथा, ख़बर न आहे तव्हांखे रुॻो सेक चढ़ियल आहे छा? असां सुन्नी आहियूं, चओ वॼ वॼाए सुन्नी। असां पीर दस्तगीर जा मुरीद आहियूं, सच्चा मुरीद आहियूं। जेके सच्चा मुरीद हथ मथे खणो, पीर दस्तगीर जा सच्चा मुरीद आहियूं। ओ तू न मञी थो भली न मञ, पर असां त मञंदा आहियूं। यारी वारे यार संदो सभु खीर वंडींदा आहियूं। ओ तू न मञी थो भली न मञ, पर असीं त मञंदा आहियूं। यारी वारे खीर वंडींदा आहियूं। ओ वलियन जी मोहब्बत उल्फत समूरो सवाब आ, मुल्ले जो लाए छाते मगज़ थियो ख़राब आ। हुजूर दाता गंज बख्श जे दरबार ते हिकिड़ो माण्हू वेठो हुजे, दाता मुझे 10 रुपए चाहिए, दाता मुझे 10 रुपए, दाता मुझे 10 रुपए। हिकिड़ो मुल्लो आयो कि दाता देगा, दाता तो मर गया, मिट्टी में मिल गया, दाता कहाँ से देगा? ये लो मैं देता हूँ। 10 रुपया ॾिनीस, 10 रुपया उन्होंने बैठी खीसे में रखे। वाह दाता वाह, 10 रुपए तो दिए, वो भी मुनकिर की जेब से। जेको तो कोई मञे ही न तो उनजे खीसे में 10 रुपया ॾिनई। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अन्या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह
पंहिंजे दोस्तनि खे पाण वटां रहमत बि ॾींदो आहे, पाण वटां इल्म बि ॾींदो आहे। इल्म जी थोरी ॻाल्हियूं ॿुधायूं मैं, वरी रहमत उहा ॿुधंदव। उहा रहमत कहिड़ी आहे? हूअं त रहमत अलाह जी सभिनी कंहिंखे मिले थी पई, जो क्या तव्हांखे कोन मिली आहे छा? ॻाल्हायो ॻाल्हायो, जमादार जोखे वारा, तव्हांखे बि रहमत मिली आहे कोन मिली आहे? हर कंहिंखे रब ॾिए थो। रहमत रब जी वंड वंडजे थी, पर वलियन खे रब ख़ास रहमत ॾींदो आहे। उहा रहमत कहिड़ी आहे जो उन्हनि वटि न थियणा कम थी पवंदा आहिनि, अण मुदाइतियूं शयूं मिली पवंदियूं आहिनि। उहो वलियो हथ खणंदो आहे त तक़दीरूं तब्दील थी वेंदियूं आहिनि। वलियो निगाह खणंदो आहे त अल्लाह उन जी निगाह जे सदके न थियणा कम करे ॾींदो आहे। वली जे नज़र करम जी कंदो आहे, या रब जी रहमत आहे, उन जी नज़र पवंदी आहे त मुर्दा जेरा थी पवंदा आहिनि। मुंहिंजो पीर दस्तगीर बगदाद वारो साईं नहर जे किनारे ते आयो। 12 सालन खां बेड़ी बुडल माई रोए वेठी। साईं फरमायो अमड़ छो थी रोई? जैसे मुंहिंजो बच्चो शादी करे मोटियो, बेड़ी ते ॼञ वठूं पे आयो, ॼञ बुॾी वई, कुंवार बुॾी वई, पुट मुंहिंजो घोट बुॾी वियो, रोआ वेठी, सॾड़ा वेठी कया। साईं फरमाइनि था ओ अम्मा तुंहिंजो बुडल बेड़ो असां था तारे ॾियूं। साईं नहर जे किनारे ते भी आंगुर जो इशारो करे फरमायो कुम बिइज़्निल्लाह, उथी अल्लाह जे अमर सां, उथी अल्लाह जे हुक्म सां ज़िंदा थियो रब जे अमर सां, त उहो 12 सालन जो बुडल बेड़ो सही सलामत किनारे ते पार पहुतो आहे। आतईना रहमत मिन इंदिना, मां पंहिंजे वलियन खे पाण वटां ख़ास रहमत ॾींदो आहियां। ओ इहा रहमत आहे जिते मौत ज़िंदगी में बदिलजी वञे, वली जेके लफ़्ज़ कढे ईअं थी पवने। मौलवी दीन मोहम्मद वफ़ाई देवबंदी बल गैर मुक़ल्लिद आलिम आहे, उन किताब लिखियो आहे तज़किरा मशाहिर सिंध। उन में हिकिड़ो वाक़ियो लिखियो अथसि त ॿाराड़ी जो नंढड़ो ॻोठ हुजे, हिकिड़ी माई ॻऊं वेठी पई ॾोहे, को मस्त फ़कीर लंघियो। चओ मस्त फ़कीर, अम्मा मूंखे बुख लगी आहे, उञ लगी आहे, खीर लप पियारींदी आहे। माई बि का चेड़ाक हुजे, समझो था न, माई का बखील चेड़ाक जे हल हल मुला कोने खीर। फकीर के जो छिड़ब ॾिनई, पुट रात जो साहिल कॾहिं बि खाली न मोटाईंदा कयो। समझो था, जेको तॾे ते साहिल अचे उहो खाली न मोटायो, ख़ासि करे रात जो साहिल अल्लाह ताला कॾहिं कॾहिं मलाइकनि खे बि माण्हू जे रूप में मोकिलींदो। ॻाल्हि समझो? हाणे माई खीर लप त न ॾिनी, पर रहंदो फ़कीर खे छिड़ब ॾिनई, घटि लफ़्ज़ ॻाल्हायई, फ़कीर जा बि लफ़्ज़ निकिता जे खीर कोन्हे अलाह कंदो माल बि कोन हूंदो। लिसानुल फुकरा सैफुर रहमान, फ़कीरनि जूं ज़बानूं रहमान जूं तलवारूं हूंदियूं आहिनि। तीर गुस्से, तलवार गुस्से, बंदूक राइफल गुसरे, पर फ़कीर जा लफ़्ज़ न गुस्सनि। साईं फरमायो माई जे खीर न आहे त अलाह कंदो माल बि कोन हूंदो। फ़कीर त सैलानी फ़कीर दुर्वेश हलियो वियो। ॿियो ॾींहुं थियो, माल चरण जे लाइ सॼे ॻोठ जो माल धराड़ काहे विया। शाम थी, अबा न को माल मोटियो न को धराड़ वापसि आया।
सिज लही वियो, रात ढली वई। ऐं पुछा कयूं बाबा धनार माल, न को माल आयो न को धनार आया। चयूं कॾहिं कॾहिं धनार परे बि जूए खां ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि, ॻोल्हा कयूं, हेॾो वञी गुजे पहुता, हेॾो वञी साकिरे पहुता, पर का ख़बर न चा, का ख़बर न पई, न माल जी, न धनार, न फर, न टकर। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, 2 ॾींहं गुज़रिया, 4 ॾींहं गुज़रिया, हफ़्तो गुज़री वियो, न माल मोटियो, न धराड़ मोटिया। पोइ माईअ ॻाल्हि कई त भाई हीअं थियो हुयो जो हिकिड़ो फ़क़ीर मस्त अचे लंघियो, मूंखां खीर घुरियईं, मूं चयोमांसि मुला खीर कोन्हे, चईं खीर कोन्हे त अलाह कंदो माल न हूंदो। ॻोठ वारनि चयो न बेड़ी त तो ॿोड़े छॾी, उहो फ़क़ीर कानी करामत वारो। हाणे से फ़क़ीर खे किथे ॻोल्हनि, मस्त सैलानी फ़क़ीर अलाए काॾों जो हलियो वियो, ॻोल्हियूं तलाश कयूं, का ख़बर न पई। साल पूरो थी वियो, साल घणो, साल पूरो थी वियो आहे। उहो मस्त फ़क़ीर उन ॻोठ खां वरी लांघाऊ थियो। माई जी नज़र पई सुञातींदे फ़क़ीर साॻियो आहे। ॻोठ वारनि खे ॿुधाई बाबा ही फ़क़ीर अथव। ॻोठ वारा हड़ई गॾु थिया, मर्द मायूं न्याणियूं, पटका पोतियूं पलांद। अब फ़क़ीर नाराज़ न थी, माई जी ग़लती आहे, फ़क़ीर नाराज़ न थी, माफ़ी ॾे। अब छा आहे, चईं तो जो माल कोन हूंदो आहे, उहो माल साल थी वियो अञा न मोटियो आहे। फ़क़ीर मुर्की चयो घबरायो न, अलाह कंदो माल बि ईंदो, धराड़ बि ईंदा। शाम थी त माल बि मोटी आयो, फर टकर धराड़ हड़ई मोटी आहे। हाणे ॻोठ वारा पिया पुछनि धराड़नि खां रमू खमू ॾे ख़बर, वलू काॾे विया हो सॼो साल? जे साल छा जो, सुबुह जो माल काहे विया आहियूं, शाम जो मोटी आया आहियूं। जे रोज़ वेंदा आहियूं न, सुबुह जो माल काहे विया आहियूं, शाम जो वापसि मोटी आहियूं। साल छा जो, हेॾे ॻोठ वारनि जे लाइ साल गुज़रियो, धनार ने माल जे लाइ हिकिड़ो ॾींहुं। ओ वलियन जो शान वाला वधायो वाबा, मुला जो लाए छाते, ओ मुला जो लाए छाते, ओ परवर पाक जे प्यारन साज जंग जमिया जोटी, टिकण टिकाणो पेट विहाणो नियत उन्हनि जी खोटी। ओ नाहे को बिनी मक मुंह में लॻल ॼण जुलाब सुन्नीअ जो चेहरो ॾिसंदो त नूरानी हूंदो, भली धनार पवार हुजे न, पर उन जे चेहरे में नीमक हूंदो, मुंह में रौनक हूंदी। ऐं वलियनि जो दुश्मन उन जे मुंह में ॾिसंदे न, ओ नहे को बि नीमक मुंह में लॻल ॼण जुलाब मुले जो अलाए छाते मग़ज़ थियो ख़राब। खौफ न खतरो आहे उन्हनि के जनते रब राज़ी, रोंदे रातियूं सजदन में जन बिरह खटी आबाज़ी। ओ पढ़ी ॾिस तो सूरत यूनुस खुदा जो खिताब ओ तू न मञी थो भली न मञ पर असां त मञंदा आहियूं, यारी वारे यार संदो सभु खीर वंडींदा आहियूं। ओ करमला ते कावड़ कन था कल भुजन कबाब चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अया मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या
सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरियालोए वारो, पिरियालोए साईं जो शहर आहे। पिरियालोए सिंधी में पिरियालोए जी माना है पिरिय जो शहर, पिरिय जो वतन। हिकिड़े ॾींहुं हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल जंगल में वेठा आहिनि। हिकिड़ी माहेड़ी माई लस्सीअ जी चाॾी मथे ते हुजेसि, रस्तो भुलिजी अचे झंग में पहुती। साईं मां रस्तो भुलिजी वई आहियां, मूंखे पिरियालोए वञिणो आहे। मां काॾे वेंदी आहियां? चएसि पिरियालोए। चए हलिया मुंहिंजे पुठियो आहे। हीअं ॿ टे जो विखूं हलिया त गुंबद खदरा मदीनो मुनव्वरा। माई हैरत में, साईं हे कहिड़ो शहर? फरमाई त अम्मा असांजे पिरीअ जो शहर इहो आहे। तूं वञी पंहिंजो पिरी ॻोल्ह, असांजो पिरी मदीने वारो आहे। असांजी दिलि त मदीने वारे मीर सां जुड़ियल आहे। सुभान अल्लाह। साईं कंहिं उज़्र शरई जे करे मथो कूड़ाईंदा। केर? हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरियाले शरीफ वारा। ज़ात जो जूणे जो हो। केरो ज़ात जो? ज़ात ते नाहे ॾात जो वहे सो लहे। राणे वट रात नो नियापो आयो, लधी सू लतीफ चे ॾातर वटां ॾात। कोन पुछे थो ज़ात जेके आया से अघी विया। साईं हजाम वटि आया। अब हजाम जी कुर्सी हूंदी आहे न, कुर्सीअ ते वेठा। हजाम खे फरमायो मुंहिंजो मथो कूड़। हजाम मथो पियो कूड़े त हजाम जा अखियुनि जा गरम ॻोढ़ा लुड़क साईं जे टिकण ते किरिया। हीअं जो ॾिठऊं त इहो हजाम रोए थो पियो। अबा पुट छो थो रोई? चइसि मूंखे रोअण ॾियो, तव्हां मथो कूड़ा हलिया वञो, मां पंहिंजे नसीबनि ते थो रोआं। चई न हाणे मथो न कूड़ ॾींदो, मां पहिरीं ॿुधाए रोई छो थो। चइसि मथो कूड़ायो तव्हां हलिया वञो न, मूंखे छॾियो पंहिंजे हाल ते। चई न पुट, तेसी ताईं मथो न कूड़ाईंदुसि जेसी रोंदड़ खे न खिलाया। साईं हीअ हींअर ॼञ गुज़री घिटीअ मां तव्हां ॾिठी? चई हा ॼञ वई पे। चइसि अॼु जेको घोट परणजण थो वञे, उहा छोकिरी जेका कुंवार आहे सा मुंहिंजे पुट जे नाले थियल हुई। 30 साल गुज़रिया आहिनि, मुंहिंजो बच्चो गुम थी वियो आहे। ॻोल्हियोसीं, तलाश कयोसीं, बचड़ो हथ न आयो। छोकिरी जो पीउ आयो, चए बा हाणे हेतिरो वक़्तु इंतज़ारु कयो आहे, छोकिरी विहारण जी शइ त कोन्हे। पुट हाणे परणाए ॾियासि, जे न त मूंखे इजाज़त ॾे, मां ॿिए हंधि न्याणी उथारियां। मूं रोई चयो त मुंहिंजो नसीब, मुंहिंजो बच्चो न मोटियो आहे, तोखे इजाज़त आहे भली ॿिए हंधि छोकिरी परणाए छॾ। पोइ छोकिरी जे पीउ वाइदो कयो, जेकॾहिं कुंवार वनाह में वेठल हुजे, तुंहिंजो पुट अची वञे त कुंवार उन जी थींदी। सो साईं अॼु उहा छोकिरी परणजे थी, हीअ जेका ॼञ गुज़री आहे न, मुंहिंजी नुंहुं अॼु को ॿियो परिणियो थो वञे, तॾहिं मूंखे अखियुनि में ॻोढ़ा अची विया, रोई वेठुसि। हाउ जे मुंहिंजो बच्चो हुजे हा, पंहिंजे बच्चे खे पंहिंजे हथनि सां परणाया, शादी कयां, ख़ुशी अखियुनि सां ॾिसां। हाणे रोआं थो त मुंहिंजी नुंहुं बणजण वारी को ॿियो परिणिजी थो वञे। साईं फरमायो त मूंखे कौरो ॾे, मां थोरो ॿाहिरों थी अचां। चइसि मथो त कूड़िया न तव्हांजो? कि न पुट, मथो पोइ बि कूड़बो, मूंखे कौरो ॾे। कौरो वठी ॿाहिरि वियो। थोरी देरि खां पोइ मोटियो, अचे कुर्सी ते वेठो। फरमाया बा हाणे भली मथो कूड़। अञा हजाम उस्तरो खयो, तेसी नंढड़ो ॿार भॼंदो आयो हजाम खे। चई बाबा अधो जेको गुम हुयो सो घर पहुची वियो आहे। हजाम पंहिंजे गम में ॾुख में ख़्यालु न पियो करे,
तो बुजुर्ग फरमा बा इन नंढो छा थो चए चरियो आहे 30 साल गुम थी वियो बचो किथों ईंदो चए बा वञ मन अलाह करे तुंहिंजो पुटु आयो हुजे हजाम वियो घर वञी ॾिसे त बच्चो सही सलामत घर बीठो आहे अटे में हथ भरियल अथसि कणक जो अटो ॻोहींदे पुट भाकुर पातई सीने सां लातई पुछा कई बचा हेतिरो वक़्तु किथे हुए चई बाबा ईअं रुलंदे 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 दिल्ली वञी पहुतुसि हिकिड़े होटल में बोरची बणियुसि उते मानी पचाईंदो हुयुसि हींअर अटो पियो ॻोहियां त हिकिड़ो दुर्वेश आयो मूंखे चई छोकिरा तूं हिते दिल्ली में वेठो ई होॾे तुंहिंजो बच्चो तुंहिंजो अबो रोए वेठो तुंहिंजी ज़ाल वना में वेठी आहे तूं हिते वेठो ई चईसि मूंखे वरितई मां वठी ॿ विखूं हलियो त मां पंहिंजे घर पहुची वियुसि किथे दिल्ली किथे पिरियालो पीउ चयो त पुट उन फ़क़ीर खे सुञाणंदे चए हा बाबा सुञाणंदुसि उन जी निशानी आहे जो उन जो अधु मथे जो कूड़ियल आहे हजाम वठी पुट खे आयो छोकिरे ॾिसी दाह कई बाबा इहो मर्द आहे जेको 2 विखूं खयई मूंखे दिल्ली मां पिरियालो पहुचाए छॾियई आतैनाहु रहमत मिन इंदिना रब जो फरमाए मां पंहिंजे वलीअनि खे पाण वटां रहमत ॾींदो आहियां जिते न थियणा कम थी पवंदा आहिनि आहे अलाह जे वलीअनि जो आहे पावर तव्हांजी मकली आहे न मकली इन मकली जे उतरे पासे ॾो हिकिड़ो फ़क़ीर वेठो इबादत करे चोर आया चोर रात जो हाणे उथी असांखे रस्तो ॾस चई बाबा मूंखे ख़बर आहे तव्हां केरु आहियो मुंहिंजी जान छॾियो मां फ़क़ीर अलाह वेठो थो कयां हिकिड़ो जो चोर लथो घोड़े तां सोटो हुजेसि लठ हथ में ईअं 2-3 लठियूं फ़क़ीर खे पुठाड़नि ते वाहे कढी अवायो घड़ी कनि त पाणी बंदि कर कहिड़ी करबला अची वई आहे अलाह ख़ुशि कंदुई अलाह मदीनो ॾेखारींदी साईं कहिड़ी ॻाल्हि पे कयमि गॾायो मूंसां या ॿिया घुमण मकली वारे फ़क़ीर खे चोर जो लथो घोड़े तो 2-3 पुठाड़नि ते डंडा वाहे कढींसि तूं थी असांखे रस्तो ॾस कि अचो मुंहिंजे पुठियां हीअं जो 2-3 विखूं हलियो त वॾा वॾा जबल पहाड़ पिया नज़र अचनि इड़े हे फ़क़ीर हे कहिड़ा जबल आहिनि चए सिंध जा पहाड़ न अथव हे अथव कोकाफ जा जबल फ़क़ीर वापसि मोटियो उन्हनि जी वरी हॾी बि काव न आंदी वापसि पुट फ़क़ीर सां न खइबो आहे फ़क़ीर सां दुश्मनी न रखबी आहे अलाह जे बाननि सां पुॼे त फ़ाइदो वठो भला जे फ़ाइदो नथा वठी सघो त एतिराज़ इनकार गिला ग़ीबत कॾहिं बि न कंदा कयो मुरीद जंहिंजा आहियो तंहिंजा हुजो जंहिं बि सिलसिले सां तव्हां बेहत आहियो पीर हेक सेवा नेक मुर्शिद हिकिड़ो हूंदो बाक़ी जेको वली मिलंदो उनजी इज़त एतिराम अदब ईअं कबो जीअं पंहिंजे मुर्शिद जो कबो ॻाल्हि सम्झो था सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या ओ मता भाऊ ये भाई मरी व्या मोर सब सारा पटे अखियूं निहारे ॾिसो अलाह वारा अञा आहिनि मिलाइन जे के मदनीअ सां अलाह वारा अञा आहिनि
बेटा इन मिनट में जेकी लिखल तकदीर जा लेखा उहे मांझी उहे गाजी लिखण वारा अञा आहिनि। रमजान करीम जो महीनो हुजे मदीने शरीफ में हुजा मां सोने नबी जो दर सुभान अल्लाह। मदीनो तो मरकज आहे न। सारी दुनिया जा गौस कुतुब कलंदर औताद अब्दाल आल हयाती वारा आल ममाती वारा सभिनी जी हाज़री मदीने पाक में थींदी आहे। हीअं तरावी नमाज पढ़ी सी रमजान जो महीनो तरावियूं पढ़ी वेठो हुजा मुंहिंजे पासे में हिकिड़ो माण्हू हुजे उहो उथियो उन जे परियों वरी ॿियो माण्हू वेठो हुजे सो विचों जो उथियो त जाइ कुशादी थी हो बि सुरियो मां बि सुरियुसि परियों जेको वेठो हुजे अखियुनि खां वॾो बिल्कुलु अखियुनि में नज़र न हुयसि। मूंखे हीअं करे हथ मिलाए चई या हाजी करम अल्लाह कसम रब जी ज़ात जो मूंखे हैरत लॻी त मां हिन माण्हू खे पहिरियों भेरो थो ॾिसां मुंहिंजो नाले जी हिनखे कीअं ख़बर पई। हथ मिलाई मूं बि हथ मिलायोमांसि पोइ मूंखे पंहिंजे वेझो कयईं ऐं मूंखां बाबा साईं जन केवल मुर्शिदनि करीमनि जे बारे में पुछईं मुंहिंजे भाइरनि जे बारे में पुछईं। ईअं पियो लॻे ॼण मुंहिंजो को सालनि खां वाक़ुफ़ हुजे हालांकि मूं ज़िंदगी में पहिरियों भेरो ॾिठो। मूंखे हीअं लॻो ॼण मुंहिंजो वाक़ुफ़कार हुजे। मूंखे चई त मूंखे 25 नंबर गेट वटि वठी हल। मूं चयो उथो उथियो मूं हथु वरितोमांसि मुंहिंजो हथु हीअं पंहिंजे कच्छ में हीअं ॾिनई सुक मुंहिंजो हथु झली ऐं मूं वरी पुछियोमांसि साईं तव्हांजो नालो छा आहे तव्हां किथे वेठा आहियो त इहा ॻाल्हि छॾे वरी ॿी ॻाल्हि शुरू कई। वरी 2-3 विखूं हलियासीं वरी मूं पुछियोमांसि साईं क़िबला तव्हांजो नालो छा आहे ॻाल्हाए अरबी पियो मूं चयो साईं तव्हांजो नालो छा आहे त वरी उहा ॻाल्हि नटाए वरी ॿी का ॻाल्हि शुरू कई। मां हुनखे वठी 25 नंबर गेट ते वियुसि त साम्हूं हिकिड़ो माण्हू बीठो हुजे जेको ही माण्हू ऐं हू माण्हू बिल्कुलु हिक जहिड़ी सूरत शबीह सूरत शिकिल ॿिन्ही जी हिक जहिड़ी कपिड़ा बि हिक जहिड़ा बसि फ़र्क़ु एतिरो हुयो जो हुनखे अखियूं हुयूं हे अखियुनि खां वॾो हुयो। मां वठी उते जेॾी महिल पहुतुसि त उन मुंहिंजो हथु छॾाए हुन पंहिंजे हथु हीअं वरितुसि हुनखे मूंखे चई जज़ाकल्ला ख़ैरा तव्हांजी महिरबानी मुंहिंजो माण्हू तव्हां वठी मूं ताईं पहुचायो आहे शुक्रियो अदा करे हीअं विया तकड़ा वरी उहो माण्हू अॼु ताईं मूं मदीने में न ॾिठो आहे। हा पुट इहो इल्मु कहिड़ो इहा ॼाण कहिड़ी ऐं इहो माण्हू केरु ऐं इनखे इहा ख़बर कीअं पई त मुंहिंजे पीउ जो नालो छा आहे मुंहिंजो नालो छा आहे मूं त हुनखे ज़िंदगी में पहिरियों भेरो ॾिठो हुयो न। हा अल्लाह जा वली मता भाऊ ये भाई मरी विया मोर सब सारा पटे अखियूं निहारे ॾिसो अल्लाह वारा अञा आहिनि। ओ भरियल थई भाण भाग्यन जा मता समझी सुञाइन उहे बोलियूं उहे लोलियूं तड़न ते से तवारू हिने तोखे यकीन न चे वञ मकली शरीफ ते सोने सैयद जीलानी जी दरबार वञ कंबर शरीफ में अल्लाह जे वली जे आस्थाने ते वञ रहमतपुर शरीफ लाड़काने में वञ मातली शरीफ मुर्शिद महबूब इलाही जे आस्थाने ते उहे बोलियूं उहे लोलियूं तड़न ते से तवारू इन उहे हू हक ऐं इल्लल्लाह चवण वारा अञा आहिनि ओ मिलाइन जे
की मालिक सा ओ मिटाइन मिंट में जेकी लिखल तकदीर जा लेखा उहे मांझी उहे गाजी लिखण वारा अञा आइने। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझी ॾाढी साइण हज़रत बीबी कामुल रहमतुल्लाह अलैहा, बीबी साइण जो नालो बीबी कामुल। 9 करोड़ भेरा दुरूद पढ़ियो हुई। घणा भेरा? 9 करोड़ भेरा दुरूद पढ़ियो हुई मुझी ॾाढी साइण। फरमाईंदी ही त मुझी दिल हीअं चिमकंदी आ जीअं चोॾीं जो चंड चिमकंदो आहे जे दुरूद जी बरकत सां। फरमाईंदी मां गर्दन झुकाईंदी आहियां त मदीने वारे जो दीदार थी वेंदो आहे। जे केतिरा भेरा मूंखे मूसा कलीमुल्लाह जी ज़ियारत थी आहे, ईसा रूहुल्लाह खे मूं अखियुनि सां ॾिठो आहे, दाऊद खलीफतुल्लाह जो मूंखे दीदार थियो आहे। हिकिड़े भेरे गुंदी पल्ली हूंदी आहे न जंहिंमें अन्न विझबो आहे, इनखे तव्हां छा चवंदा आहियो लाड़ में? पल्ली। अन्न उन में विझी ऐं मथां चापुड़ रागो ॾेई लिंबियूं। ॾाढी साइण फरमाए त मथां न खोलजो, हेठां सोराख जेको आहे न इन मां इहो अन्न कढो, पर जेॾी महिल बि अन्न कढो न बिस्मिल्लाह रहमान रहीम ज़रूर पढ़ो। साईं उन पल्ली हुजे को 2 मण या 3 मण जी हुई, अन्न कढंदा रहन पर अन्न न खुटो। पंहिंजो घर ओड़ो पाड़ो बोड पइजी वई इलाइक़े में, माण्हुनि जा अन्न लुड़ी विया। माण्हू अचनि अब असांखे काज़ी साहब, मुंहिंजे ॾाॾा साईं खे काज़ी सॾींदा, काज़ी साहब असांखे अन्न खपे। अब आप कटो खणी अचो, पाचको बिस्मिल्लाह करे भरनि। खरारनि जा खरार अटो, खरारनि जा खरार अन्न निकितो कणक जो, पर अन्न में खोट न आई। हिकिड़े ॾियारे ॾाढी साइण जी नूंहं हुन चयो त ॾिसां बाक़ी घणो बचियो आहे। मथां हुनजो चापुड़ खोलियईं, ॾिठईं त उहा ओतिरी जा ओतिरी फुल भरियल हुई। पोइ जो खोलियईं न ॾाढी साइण झलियो त मथां न खोलिजो। पोइ जीअं खोलियईं पोइ निकिरंदो वियो त ख़तमु थी वियो। चई जेकॾहिं तव्हां मथां न खोलियो हा इहे इन जे सोराख मां कढंदा रहो हा, क़यामत ताईं न खुटे हा। मुंहिंजा बाबा साईं केवला जॾहिं दिस्तार बंदी थी न इल्म जी, त उन दिस्तार बंदी जो वॾो जलसो थियो। उन में हज़रत केवला साईं मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह पे आया। बाबा साईं जन खे पग ॿधाइण में वरो हज़रत साईं मशहूरी साहब जन ॾिनो। पोइ बाबा साईं फरमाया त मां हज़रत मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह सां बेअत कई, मुरीद थियुसि। पोइ ॾाढी साइण फरमायो पुट तो हज़रत मशहूरी साहब सां बेअत कई आहे, वली आ कामिल आ भलो आ, पर पुट तुंहिंजो हिस्सो अञा कंहिं ॿिए वलीअ वटि लिखियल आ। पुट तोखे फैज़ ॾींदो, पंजाब खां बुज़ुर्ग ईंदो, उनजी जमायत में जज़्बो हूंदो, उनखे मिठो पीर सॾींदा, कुल्ले ते पटको ॿधंदो। हालांकि ॾाढी पंहिंजे घर खां कॾहिं ॿाहिरि न निकिती हुई। इहो इल्मु कहिड़ो, अञा पीर मिठा साईं सिंध में आया बि न हुया। ॾाढी साइण अॻ में ख़ुशख़बरी ॿुधाई, बाबा साईं जन खे चई त साईं तव्हांजे फैज़ जो हिसो मिठे पीर वटि लिखियल आहे। पोइ ईअं थियो जॾहिं हज़रत मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह जन जी बेत में साईं जन 2 साल रहिया। पोइ हिकिड़े ॾींहुं हज़रत मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह जन फरमायो त पुट तुंहिंजो हिसो मिठे पीर वटा वञ, पंहिंजो हिसो वञी हासिल कर। मूं अर्ज़ कयोसीं मां त तव्हांजो मुरीद आहियां, तव्हांजी बेत थियल आहियां। फरमायो मुंहिंजो हुकुम आहे। साईं जन फरमाया त अल अम्र फौकल अदब, अदब खां अमर
आंगुर मथे आ अवा जो हुकुम आ त पो मां वञा थो। पो पीर मिठा साईं जन जी बाबा साईं जन बेअत कई हीअं पीर मिठा साईं कल्ब ते आंगुर रखी अल्लाह 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 पर आंगुर रखण सां मुंहिंजे दिल में अल्लाह जो ज़िक्र चालू थी वियो। मां ये सुम्मा ये तस्बीह ठक ठक थींदी आहे न ये अंदरो आवाज पियो अचे अल्लाह 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 सुभान अल्लाह। ओ मता भाऊ ये भाई मरी विया मोर सब सारा पटे अखियूं निहारे ॾिसो अला वारा अञा आहिनि जनी जो वेर वलियनि सां तनी जे मुंहुं मथां छाई ओ जनी जो वेर वलियनि सां तनी जे मुंहुं मथां छाई कंधीअ दरिया ते मूर्ख मरण वारा अञा आहिनि। अचे थकायो दमाव ये जेके जेके थकायो से हथ मथे खणो ये मूंखे त हिन चयो आहे दे त 2 कलाक कजो मां 4 बि कयां पर तव्हांजो थक थो ॾिसां। हा रबीउल अव्वल में अल्लाह जो शुक्र आहे 85 जलसा कया अथमि रात ॾींहुं हिकिड़े ॾींहं में 4-5 जलसा पर मुस्तफ़ा जे मोहबत में मां अञा ताईं न बनो आहियां मां थको न आहियां। तव्हां हाणे हिकिड़ी राति जलसो ॿुधंदो न अलाह करे त फजर ते उथो अॼु त वाइदो कयो फजर पढ़ंदो जमात सां मथे मथे हथ खणो फजर पढ़ंदो न हा नमाज़ न छॾींदा कयो तव्हां दस्तगीर जा मुरीद आहियो न दस्तगीर जा मुरीद कॾहिं बि नमाज़ न छॾींदा आहिनि। हा अल्लाह जा वली हथ खणंदा आहिनि तक़दीरूं मेटे छॾींदा आहिनि अण लिखियूं शयूं मिली पवंदियूं आहिनि। सुल्तानुल औलिया हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी शरीफ वारा अञा बि चओ सुभान अल्लाह। हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई हिकिड़े दौर जा बुजुर्ग है। हाँ हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई के दिल में शौक़ थियो त मां लुआरी वारे बुजुर्गनि जी वञी ज़ियारत कयां। भिट शरीफ खां हलिया लुआरी शरीफ। हाँ सफ़र कंदे कंदे पहुता जिन में लुआरी शरीफ दरगाह ते पहुता मुरीद के चयो बाबा वञी ॾिसी आ साईं जन वांदा आहिनि त पोइ हली मुलाक़ात कयूं। मुरीद वियो वञी ॾिठई त हज़रत सुल्तानुल औलिया हीअं गर्दन झुकायूं मुराक़बे में मुंहुं मूननि में पाए मुराक़बे में वेठा आहिनि। मुरीद आयो साईं जन हीअं गर्दन झुकायूं मुराक़बे में वेठा अबा इन मशगूली मां क़यामत ताईं वांदो कोन थींदो हलो त मिलूं। सोनो अब्दुल लतीफ भिटाई आयो जेॾी महिल सुल्तानुल औलिया जे चेहरे ते नज़र पई त रड़ निकिरी वई भिटाई जी दाव करे चई त सामी सफ़र हलिया को परूड़े पंध जन हेठां कंध ऐं न जीअंदी उनरी जन हेठां कंध ऐं न जीअंदी उनरी। त सुल्तानुल औलिया हीअं गर्दन मथे करे भिटाई खे ॾिठो त सैयद अब्दुल लतीफ बीठो आहे। हज़रत सुल्तानुल औलिया लुआरी वारनि चयो त की न थी वञी की न कमाए लागा पालो कजा लासी सभु लहराए तेहा पो सुलंदिया गुझ पिरियां जी ॻाल्हि। इहो हिकिड़ो तसव्वुफ़ जो सबक़ हुयो जेको सुल्तानुल औलिया भिटाई के ॾिनो त की न आई की न थी पंहिंजी हस्ती मस्ती वॾाई ख़ुदी सभु विञाए की न आई की न थी वञी की न कमाए
लागा पा लोक जा लासी सब लहराए, लासी यानी ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो, ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो, ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यो तसव्वुफ जो फकीरी जो पहरियों सबक हुआ। हर सालिक कादरी, चिश्ती, सहरवर्दी, नक्शबंदी, शाजली, रफाई जेकी बे औलियाए किराम जा सिलसिला इन सभिनी जो बुनियादी सबक आहे ला इलाहा इल्लल्लाह, हिकड़ो भेरो जो क्या हिकड़ो भेरो चई थो ला इलाहा इल्लल्लाह, रब तुंजा 4000 गुनाह बख्शे तो चले। साईं फरमाया मन काल ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह, मरण जे वक्त में जेको हिकड़ो भेरो यो कलमो पढ़े यो जन्नती आ। अल्लाह करे शला सां ते मौत अचे त इहो मिठो कलमो ज़बान ते हुजे। आमीन चओ, चओ आमीन। हिकड़ी रिवायत याद थी अचे, मां भिटाई वारो किस्सो पूरो कंदुसि पर हिकड़ी रिवायत ॿुधायांव जी, तवज्जो आहे। हज़रत इमाम अली रज़ा 12 मां हिकड़ो इमाम आ, निशापुर जे शहर में आया। हजरत इमाम अली रज़ा खच्चर ते सवार हुया ऐं चेहरे मुबारक ते चादर जी घुंड लगल हुई, चेहरो मुबारक घुंड में लिकल हुयो। जेडी मल निशापुर जे शहर वारन के खबर पई त मोहम्मद मीर जो बच्चो आयो आ, आले रसूल आयो आ, इमाम आयो आ। नंढा वड्डा मर्द औरतूं कुराड़ा जवान हत्ता के पर्देदार औरतूं बुरका ढके घरन मां निकरी पिया हजरत इमाम अली रज़ा जो दीदार करण जे लाइ। पूरो शहर पलटी पियो। वड्डा वड्डा आलिम निशापुर जा, मुहद्दिस मोहम्मद असलम तूसी उन दौर जो ईरान जो वड्डो आलिम हुयो। मुहद्दिस अबू ज़र राज़ी चोटी जो आलिम ही मुहद्दिस हुयो। ये सभई हजरत इमाम अली रज़ा जो दीदार करण आया। वो उन्होंने आलिमन चयो त ए नबी जा बचड़ा असांजूं ॿ दरख़्वास्तूं आहिनि, क़बूल कयो। साईं फरमाया कहिड़ियूं? चइसि हिकिड़ो त पंहिंजे चेहरे तां इहो चादर हटायो, असांखे पंहिंजो दीदार करायो। ॿियो असांखे अहिड़ी का हदीस ॿुधायो जेका तव्हांजे खानदान जी रिवायत हुजे, तव्हांजे अबाणनि ॾाॾाणनि खां रिवायत हुजे। ॿियो को विच में रावी, ॿियो को बयान करण वारो न हुजे, तव्हांजे खानदान जी रिवायत हुजे। इमाम अली रज़ा फरमायो तव्हांजूं ॿई दरख़्वास्तूं मूंखे क़बूल आहिनि। हज़रत इमाम अली रज़ा पंहिंजे चेहरे पाक तां चादर हटाई, मुंहुं मुबारक जो ज़ाहिर थियो, ईअं लॻो ॼण चोॾहीं जी राति जो चंड ज़मीन ते लही आयो हुजे। सभिनी दीदार कयो, चयो साईं बाक़ी असांखे हदीस ॿुधायो। हज़रत इमाम अली रज़ा चयो त मूं पंहिंजे बाबे इमाम मूसा काज़िम खां ॿुधो हुयो।
मुझे बाबे इमाम मूसा काज़िम खां ॿुधुम। इमाम मूसा काज़िम चयो त मूं पंहिंजे बाबे इमाम जाफर सादिक खां ॿुधो। इमाम जाफर सादिक चयो त मूं पंहिंजे बाबे इमाम मुहम्मद बाकिर खां ॿुधो। इमाम मुहम्मद बाकिर चयो त मूं पंहिंजे बाबे इमाम ज़ैनुल आबिदीन खां ॿुधो। इमाम ज़ैनुल आबिदीन चयो मूं पंहिंजे बाबे करबला जे शहीद इमाम हुसैन खां ॿुधो। इमाम हुसैन चयो मूं पंहिंजे बाबे मौला अली खां ॿुधो। हज़रत अली चयो त मूं पंहिंजे अखियुनि जे ठार मुंहिंजे दिल जे राहत मिठे मोहम्मद करीम खां ॿुधो। मदीने वारे साईं फरमायो त मूं जिब्रील खां ॿुधो। जिब्रील चयो त मूंखे रब करीम फरमायो। अल्लाह फरमायो त ला इलाहा इल्लल्लाह हिस्नी फमन काला दखल फी हिस्नी व अमिन मिन अज़ाबी। ला इलाहा इल्लल्लाह यो मूं रब जो किलो आ, कोट हिफाज़त जो आ। जंहिं बि चयो ला इलाहा इल्लल्लाह यो मुंहिंजे किले में दाख़िल थी वियो, मुझे अज़ाब का अमन वारो थी वियो। अल्लाह करे शना सादे भी मौत अचे, यो कलमो ज़बान ते हुजे, यो विर्द हुजे ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा। निशापुर जे बादशाह जॾहिं इहा हदीस ॿुधी या सनद ॿुधई त उन सोन जे पाणी सां या सनद जंहिंमें इमामनि जा नाला आहिनि, या सनद जेका कलमे शरीफ जे बारे में हदीस आ या सोन जे पाणी सां लिखाए पंहिंजे दरबार में रखाए छॾी। उहो बादशाह जॾहिं मरी वियो त ॾिठुनि जन्नत में घुमंदो थो वते। मियां ॾे ख़बर तूं जन्नत में कीअं पहुते? जे रब फरमायो त तो इहा हदीस सोन जे पाणी सां लिखाए पाण वटि रखाई, इन जे सदके असां तोखे जन्नत ॾिनी आहे। हाँ या सनद एडी त बरकत वारी आ, को चरियो हुजे उन ते या सनद पढ़ो त चरियो सियाणो थी पवंदो। बीमार हुजे उन ते या सनद हदीस सनद सूदी पढ़ी उन ते दम कयो त बीमार के शिफा मिली पवंदी। हाँ यो कलमो को मामूली कलमो न है। हजरत सुल्तानुल औलिया तो फरमायो बेटाई की नाई की न थी वनी की न कमाए लागा पालोक जा लासी सब लहराए त्या पो थींदिया गुज पिरिया जी गालड़ी। यो कलमे जो विर्द कर, यो जिक्र कर त गुज पिरिया जी गालड़ी वो गैबी रस्ता तो ते भिटाई पो खुलंदा, यो वनी जिक्र कमा। त शाह भिटाई चयो सुल्तानुल औलिया के चई सही कलम वही वियो काह सरतियूं के सुहाग ले अंगूते ही लिखियो जित न पहुचे बा अरे कंहिंखे ॾियां दा कज़ा कलम वहायो। साईं तूं त चवीं थो हीअं ज़िक्र कया हीअं कीअं न हीअं कीअं न थिया, तूं त इहे मूंखे मशवरा थो ॾी, पर अंगूते ही लिखियो जित न पहुचे मां तकदीर लिखिजी वई, मां छा थो करे सघां, जेको थियणो हो सो थी वियो, लिख पढ़ थी वई, हाणे मां छा कयां। त मुंहिंजे सोणे लुआरी वारे साईं फरमायोसि वे वञी वटि तने कलम
मुजनी जे हथ में मेटे अंग गया वारे ॿिया लिखने पनो सो पाड़ने जंहिंमें पसण थे पीर जो जे अंग लिखिजी वियो आहे न तकदीर लिखिजी वई आहे न त उन्हनि सां वञी वेह उन्हनि जी सोबत उन्हनि जी कचहरी उन्हनि जी मजलिस में वेह जेके लिखी मेटे अंग अॻियां वारे ॿिया लिखनि उहे अल्लाह जा वली आहिनि उहे कामिल मुर्शिद आहिनि उहे अल्लाह जा नवाज़ियल बरगुज़ीदा वली आहिनि जेके लिखियल तकदीरूं मेटाए छॾींदा आहिनि चओ सल्लल्लाहु अञा मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ बेटा अल्लाह वारा अॼु बि आहिनि उन्हनि जा आस्थाना अॼु बि खुलियल आहिनि वञो अल्लाह वारनि सां मोहबत रखो अल्लाह वारनि सां निस्बत रखो उन्हनि जी गिला न कयो उन्हनि जी ग़ीबत न कयो उन्हनि जी मजलिस में वञो कुझु पिरायो हासिल कयो हज़रत ख्वाजा खुदा बख्श रहमतुल्लाह अलैह पंजाब में हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे उनजे पाड़े में हिकिड़ो वाणियो रहंदो हिंदू सवेल अचे दुकान खोले हिंदू जो दुकान ऐं साईं जो जी हवेली जी घिटी जेका हुई सां गॾु हुयूं पोइ पंहिंजो दुकान ॿुहारे वरी बुज़ुर्ग जी घिटी बि ॿुहारे वरी पोचो ॻिचीअ में विझी हीअं करे ॿाहूं ॿधी चए त भलनि खां भलाई थींदी चङनि खां चङाई थींदी वाणियो हिंदू रोज़ानो बुज़ुर्ग जी घिटी ॿुहारे ऐं ईअं चवे भलनि खां भलाई थींदी चङनि खां चङाई थींदी। हिकिड़े ॾींहुं बुज़ुर्ग आया फजर निमाज़ ते त घिटी ॿुहारियल कोन्हे किचिरो घिटी में नज़र आयो भाई घिटड़ी असांजी रोज़ ॿुहारियल हूंदी आहे अॼु ॿुहारी न आहे चयोसीं उहो वाणियो जेको हो न घिटी ॿुहारण वारो उहो राति गुज़ारे वियो मरी वियो चए हा मरी वियो बुज़ुर्ग फजर पढ़ायो चयो हलो त हुन वाणी जे घर था हलो वाणीअ जे घर आया हो बि साईं गॾु कनि पिया काठियूं तेल ऐं इहो जे साड़ींदा आहिनि मैयत खे वाणिया साड़ींदा आहिनि उहे साड़ण जी तयारी पिया कनि त बुज़ुर्ग पुछो भाउ छा था कयो चईसीं असांजो वाणियो गुज़ारे वियो आहे उनखे साड़ण जी तयारी था कयूं साईं फरमाया पुट इहो तव्हांजो न आहे इहो असांजो आहे चईसीं सॼी ज़िंदगी राम राम कयई सॼी ज़िंदगी बुतनि जी पूॼा कयई तव्हांजो वरी कीअं थियो जे मूं ते एतबार नथा कयो भला इन खां पाण खां पुछो चईसीं हे त मरी वियो आहे साह निकिरी वियो हे कीअं ॻाल्हाईंदो चए पुछोसि त तव्हांजो आहे या असांजो आहे वॾो वॾो जेको ॿाओ हुजे न वाणियुनि जो उहो अचे सेरांदी खां बीह चए थो टिलूमल मुसलमान ई वाणियो ई हे बुज़ुर्ग चए थो असांजो आहे तूं मुसलमाननि जो ई असांजो ई त उहो लाश जेको पियो हो न हुन में हीअं चुरपुर थी हीअं उथी वेही रहियो लाश उथी वेही ला इलाहा इल्लल्लाहु ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं कलमो पढ़ी वरी लेटियो दम परवास अब हाणे त पक थियव त असांजो आहे चईसीं तव्हांजो आहे खणी वञोसि बुज़ुर्ग लाश खणाए आया गुस्ल ॾिनो इस्लामी तरीक़े मुताबिक़ कफ़न ढकायूं जनाज़े निमाज़ बुज़ुर्ग पढ़ाई मुसलमाननि जे मुक़ाम में पूरियूं के माण्हू पुछोसीं हुयो त वाणियो सॼी उमिरि राम राम चवंदे गुज़ारी हिन सां कीअं महिरबानी थी
साईं फरमाता पा हे रोज़ानो असांजी घिटड़ी बुहारींदो ऐं पोचो गिचीअ में विझी चवंदो त चङनि खां चङाई थींदी, भलनि खां भलाई थींदी। अबा हे असां में भलो गुमान रखंदो, असां सां अक़ीदो सुठो रखंदो, इन जे करे हिन असांखे भलो सम्झो, भली अक़ीदत रखी असां बि भलाई करे हिनखे जन्नत में पहुचाए छॾ। ॿुधा, अल्लाह वारनि सां मोहबत रखिजे, उन में फ़ाइदो आहे, उन में नफ़ो आहे। हाँ, पर ॿियो कुझु बि न मिलियो ई न। अल मरा मा मन अहब, क़यामत में तव्हीं उन सां गॾु हूंदो जंहिंसां तव्हांजी मोहबत आहे। हाँ, जे तुंहिंजी मोहबत हज़रत शाह हक़ीक़ सां, तुंहिंजी मोहबत अब्दुल्ला शाह साहबी सां, तुंहिंजी मोहबत अब्दुल्ला शाह गाज़ी सां, ऐं जंहिंजी कलंदर सां मोहबत आहे से त हथ मथे खणो, जंहिंजी भिटाई सां मोहबत आहे उहे हथ मथे खणो, जंहिंजी मकली वारनि सोणनि सैयदनि सां मोहबत आहे, ऐं जंहिंजी मातली वारे मुर्शिद महबूब इलाही सां मोहबत आहे, ऐं जंहिंजी मशहूरनि वारे सरदार सोणे सां मोहबत आहे, ऐं जंहिंजी कंबर वारे सोणे सरदार सां मोहबत आहे। हाँ, पोइ मदीने वारे साईं ख़ुशख़बरी ॾिनी आहे, अल मर मन अहब, क़यामत में हमी उन सां गॾु हूंदो जंहिंसां तव्हांजी मोहबत आहे। हिकिड़ी हदीस ॿुधायांव, थकिजी त कोन पिया आहियो, मूं ॾे ध्यानु कयो त मां हिकिड़ी हदीस ॿुधायां। हा, ॾिसो, हिकिड़ो अल्लाह वारो हयात आहे, उन सां वञी मिलो, हथ मिलायो, मुसाफ़ो कयो, उन जी कचहरी में वियो, ज़ियारत कयो, इहा त वॾी ॻाल्हि आहे। पर हिकिड़ो वली आहे जंहिंखे तव्हां ॾिठो बि न, ज़ियारत बि न कई, पर पुठ तव्हां तारीफ़ ॿुधी ॿुधी उन सां मोहबत थी वई। मिसाल, मुंहिंजो मुर्शिद बगदाद वारो, पीरनि जो पीर, हाणे साईं आहिनि 4हीं सदी जा, असां आहियूं 15हीं सदी जा, विच में केॾो वॾो ज़मानो गुज़रियो आहे। न असां पीरान पीर खे ॾिठो, न ज़ियारत कई, वरी असीं वेठा आहियूं गुजे में, ऐं साईं जी दरबार आहे बगदाद शरीफ़ में, न असां उते पहुतासीं। ज़माने जी बि दूरी ऐं मुफ़ासिले जी बि दूरी, मुलाक़ात न थी, ज़ियारत न थी, उहो ज़मानो न ॾिठोसीं। तव्हां ॻाल्हि सम्झी हले न सम्झी? हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, इमाम बैहक़ी शअबुल ईमान में हीअ रिवायत आंदी आहे त अन अबी हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु قال قال رسول الله صلى الله عليه وسلم لو ان عبدين تحابا في الله عز وجل، हिकिड़ो वली आहे, ॿियो हुनजो हुबदार आहे, वाहिदुन फिल मशरिक़ व आख़िर फिल मग़रिब। वली वेठो आहे ओलह में ऐं हुबदार वेठो आहे ओभर में। ज़माने जी दूरी, मुफ़ासिले जी दूरी, मुलाक़ात न थी, ज़ियारत न थी, दीदार न थियो। असां पुछो, या रसूल अल्लाह, इन जे बारे में तव्हां छा था चओ? कलंदर सां मोहबत रखियईं, कलंदर खे ॾिठई कोन, ज़ियारत कोन कई, दीदार कोन कई, भिटाई सां मोहबत रखियईं, ज़ियारत कोन थी। या रसूल अल्लाह, इन बारे में छा था फरमायो? साईं फरमायो, लजम अल्लाह बैनहुमा यौमल क़ियामत, क़यामत जे ॾियारे ने हुबदार खे वठी जंहिंसां मोहबत रखी अथई, अल्लाह उन सां गॾाए छॾींदो, मिलाए छॾींदो। गुजे जो जोखियो ॾिसी चवंदो, अल्लाह किथे पीर दस्तगीर, किथे मां मिसकीन। पीराल पीर सां रब मूंखे गॾायो आहे, इन जे साथ में रब रलायो आहे। हैरत में अची चवंदो, मौला मूं में त न अहिड़ो अमल, न अहिड़ो इल्म, न मुंहिंजी सूरत, न सीरत। मुंहिंजा मौला, हिन पंहिंजे वलीअ सां तो मूंखे कीअं गॾायो आहे? रब फरमाईंदो, हाज़ल्लज़ी कुंत तुहिब्बुहु फ़िय, ओ मोहबत वारा, तो मुंहिंजे ख़ातिर मुंहिंजे वलीअ सां पर पुठ मोहबत रखी हुई, हे उन मोहबत जो एवज़ो थई, हाणे वञ गॾिजी इन वलीअ सां गॾु जन्नत ॾे। सुभान अल्लाह। इहा ख़ुशख़बरी सुन्नियुनि जे लाइ आहे,
असा सुन्नी हर वली से मोहब्बत रखंदा आहियूं। चओ चओ जंहिंजी हर वली से मोहब्बत हथ मथे खणे, हर वली से प्यार आ, हर वली से तव्हांजी मोहब्बत आ। हाँ ऐं तव्हांखे ख़बर आहे त वली अल्लाह जा वली अल्लाह जा दोस्त वहाबी उन्हनि जी गिला छो कंदा आहिनि, उन सां दुश्मनी छो रखंदा आहिनि? ख़बर अथव छाजे करे? छो त वलीअनि जी मोहब्बत रखण वारे जे लाइ इनाम आहे उन वलीअ सां गॾु जन्नत में वञे। हाणे जे वहाबी बि वलीअ सां मोहब्बत रखे त लाज़मी उहो बि उन सां गॾु जन्नत में वञे, सुन्नी बि जन्नत में वहाबी बि जन्नत में, फ़र्क़ु त कोन रहियो न। पोइ उन ॾींहुं वहाबी बि ताड़ी वॼाए चवंदा असां बि जन्नत में था वञूं पीरनि जे पीर दस्तगीर सां गॾु। रब फरमायो त ईअं थियणो न आहे, इन जे करे बद मज़हब बद अक़ीदा माण्हू अल्लाह वारनि सां दुश्मनी रखंदो, गिला कंदो, कुदूरत ॿियाई रखंदो, मोहब्बत सिर्फ़ सुन्नी रखंदो, आशिक़ रसूल रखंदो। इहो अल्लाह ताला शरफ़ ऐं एज़ाज़ तव्हां सुन्नियुनि खे नसीब कयो आहे। हाँ तव्हां सुन्नी हर वली सां प्यार रखण वारा आहियो। सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी, गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी, कर असां ते नज़र का नूरानी। बेड़ो बुढ़ड़ीअ जो जानब तो तारियो, मुर्दो जेरो करे तो उथारियो। तुंहिंजी जारी करामत ऐं कानी, तुंहिंजी जारी करे असां ते नज़र का नूरानी। गौसे आज़म तुंहिंजे दर ते खाइन राज सारा, ओ सखी पीर बगदाद वारा। तू मुर्शिद महबूबे सुबहानी, तू मुर्शिद करे असां ते नज़र का नूरानी। गौसे आज़म तुंहिंजो मुनकिर थियो मरदूद आहे, उन जो जीअण ई बेसूद आहे। तुंहिंजे मुर्शिद ते ग़ल्बो, तुंहिंजे मुनकिर ते ग़ल्बो शैतानी, तुंहिंजे मुनकिर ते ग़ल्बो शैतानी, करे असां ते नज़र का नूरानी। ओ शान तो जो कयो रब उत्तम, कुल वलियन ते तुंहिंजो कदम आ। सुभान अल्लाह। जंहिं कदम न मञो न शेख सुनानुनि जे वरी कुलनि ते सूर जा कदम हुया। हाँ ओ सिलसिलनि में शान तुंहिंजो कयो रब उत्तम, कुल वलियन ते तुंहिंजो कदम आ। राज तुंहिंजे मथां आ रब्बानी, राज ओ करे असां ते नज़र का नूरानी। करमुला तुंहिंजो हुबदार आहे, तोखे पार ते पगदार आहे। आई शहबाज तू ला मकानी,
करे असां ते नज़र का नूरानी। छो वलियन के यो मकाम छो मिलंदो आ, विलायत छो मिलंदी आ? उहे पंहिंजे रब के रोई रिझाईंदा आहिनि। तू सुम्ही पवंदो आ, हो पंहिंजे मुस्लिम के आबाद कंदा आहिनि। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। अल्लाह जा बाना पंहिंजूं रातियूं सजदन में क़ियामन में रोंदे लुड़क हारींदे अल्लाह के बाॾा ईंदे रब जे हुजूर में दुआऊं घुरंदे रात गुज़ारे ॾींहुं कंदा। हज़रत हबीब अजमी रहमतुल्लाह अलैह पाण बि वली आ, संदसि घर वारी बि वलियाणी आ। घर वारी बि वलियाणी आ, पाण बि अल्लाह जो वली आ। केॾी महिल बुज़ुर्ग उथंदो आ त ज़ाल खे उथारींदो आ, उथी उथी तहज्जुद नमाज़ पढ़। पुट हिकिड़ो मर्दो थियो न, ज़ाल सुती पई आहे फजर नमाज़ ऐं तहज्जुदी नमाज़ जे लाइ, पोइ ईअं पाणी जा सन्हड़ा छंडड़ा पंहिंजे ज़ाल जे मुंहं ते हणी चए थो उथी ओ घरवारी उथी उथी तहज्जुद पढ़, उथी फजर पढ़। या वरी ज़ाल उथी आहे पंहिंजे मुड़ुस खे सन्हड़ा छंडड़ा हणी उथारींदी आहे, अल्लाह खिलंदो आहे, टक ॾेई चवंदो आहे मलाइको तव्हां शाहिद हुजो इन्हनि ॿिन्ही खे मूं रब बख़्शे छॾी। हा कॾहिं त तूं बि पंहिंजी ज़ाल खे उथार न, तूं पाण ई कोन थो उथारींदो वरी ज़ाल खे किथां उथारींदे? हा ओ मिठा नमाज़ 5 वक़्त पढ़ो, पंहिंजे बच्चनि खे बि नमाज़ पढ़ायो। अकीमुस्सलात अक़िमिस्सलात नमाज कायम कर, वस्तबिर अलैहा नमाज ते पाबंदी कर, नमाज ते हमेशगी कर। वअमुर अहलक पंहिंजे घर वारनि खे बि नमाज जो हुक्म ॾे, पाण बि पाबंदी कर, बच्चनि खे बि नमाज पढ़ाए। छो त अल्लाह जी दोस्ती ऐं विलायत उन खे ई मिलंदी आहे जेको नमाज़ पढ़ंदो आहे, ज़िक्र कंदो आहे, मस्जिद खे आबाद कंदो आहे, अल्लाह जो ज़िक्र क़ुरान सां तिलावत क़ुरान सां दिलि लाईंदो आहे, इन खे रब विलायत जो ताज पहिराईंदो आहे। चओ सल्लल्लाहु अलैका या ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे जागाए या मुड़ुस पंहिंजे ज़ाल खे नमाज जे लाइ जागाए, अल्लाह ख़ुशि थी खिलंदो आहे। रब फरमाईंदो मलाइको तव्हीं शाहिद थियो, इन ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे मूं रब बख़्शे माफ़ करे छॾियो। हज़रत हबीब अजमी केॾी महिल उथंदो आहे त ज़ाल खे उथारींदो आहे, वरी जे ज़ाल अॻ में उथंदी आहे त मुड़ुस खे उथारे थी, ओ हबीब उथ, ओ हबीब उथ, रात ढली वई, रात ढली वई, सालिहन जा काफ़िला निकिरी विया, असीं रहिजी वियासीं, पंध परा हुआ, मंज़िल ॾुखी आ, अॻियों बारी बेनियाज़ रब जो पुछाणो आ, नफ्स शैतान दुश्मन रस्ते ते धाड़ेल फुरण वारा बीठा आहिनि। हबीब उथ, पंहिंजे पिरीअ खे परचाइण जो वक़्तु अची वियो आहे। ओ नवेज वे सली ससुई सफर जो तुर तो कर सायो, सिगो थी पोच प्रियन के अॻियां के ची वञन कायो, अॻियां सख़्तियूं सुझन बरजूं, पटन में थो खपे पाणी, अखियुनि जो आब उञल आहे, सियाणनि इएं समझायो। ओ अदा ओ मिठा भाव, अॼु न सुभाणे मौत भरियो बीठो आहे। नज़र कर तुंहिंजी जीजल अम्मा वई, तुंहिंजो बाबो वियो, तुंहिंजा मारवड़ा विया, तुंहिंजा अज़ीज़ करीब सभु वञी मिटीअ जा महिमान थिया, सुभाणे तुंहिंजो नंबर बि ॼाण पहुचण वारो आहे। उहो ॾियारो ईंदो
अबो रोंदो पियो बच्चा काले थो वञी, ओ पुटड़ा काले जुदाई करे थो वञी। ज़ाल रोई चवंदी ओ मुंहिंजा घर वारा, ओ मुंहिंजा घर धणी, अॼु मूंखे रनी बणायूं बेवाही बणायूं, केॾां थो वञी पियो। तुंहिंजा बच्चा रोंदा ओ बाबा, ओ बाबा असांखे यतीम बणायूं, अॼु काॾे थो वञी पियो। ओ अदा उहो ॾियारो ईंदो जो लाश तुंहिंजो कांझनि जे कुलनि ते हूंदो, जिस्म तुंहिंजो मण मिटीअ जे हेठां क़ब्र जो महिमान थींदो। जनाज़ो जॾहिं तुंहिंजो खॼंदो, ईंदई कुल माइट मारुअड़ा, सारे वॻ खां वींदे विछड़ी, अकेलो तो खे हलणो आ, दुनिया जा वठ मज़ा भाऊ, मगर कॾहिं मरणो आ। अब मौत ईंदो या न, या जोखिया सदाई जहिड़ा हूंदा? जवाब ॾियो, मौत आहे या न? बेटा जॾहिं मरंदे न अल्लाह जे अॻियां पेश थींदे पहिरियों पहिरियों पुछाणो निमाज़ जो थींदो। ॿुधाए निमाज़ पढ़ंदो हुए या न? हाँ, हिकिड़ी निमाज़ ॼाणी वाणी छॾे न, उनखे 640 साल जहन्नम जी बाहि में साड़ियो वेंदो। केतिरियूं निमाज़ूं छॾियूं अथई, केतिरा अल्लाह जा फर्ज़ छॾिया अथई। ओ मिठा, 5 वक्त निमाज़ पढ़, पीउ मां जी इज़त कर, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां सुठो सलूक रख, कंहिंजी दिलि न ॾुखाए, कंहिंजी दिलि न ईज़ा आहे, कंहिंखे हथां ज़बाना तकलीफ़ न पहुचाए। ओ मिठा, हर कंहिंसां एहसान कर, चङाई कर, ऐं हर वक्त में पियो चओ सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या ओ मिठा, अल्लाह के याद कर, पंहिंजे मौत के न विसार। साईं फरमाता अक्सरू ज़िक्र मनहाद मिल लज़्ज़ात, घणो याद कयो उन मौत के जेको तव्हांजूं लज़्ज़तूं फिटाए छॾींदो। हींअर माशाअल्लाह नरम गरम बिस्तर ते आई, पंहिंजे घरवारी सां ॾाढो सुकून जी निंड थो करी, पर उहो ॾिहाड़ो यादि कर जॾहिं क़ब्र जे मिटीअ में हूंदे, न हंधु हूंदो न बिस्तरो हूंदो। हा, सोढ़ी सामी सूरन वारी, जिते हूंदे अंधारी, वञी पवंदे ओचितो जिते वसाईंदई वारी, अॻियां क़यामत सुझे कारी, मोगो न रह तूं मुल्क में। चओ सल्लल्लाहु अलैका या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या असा भी सगोरो हजरत सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे, हिकिड़े ॾींहुं हुज़ूर जन मूंखे बाह मां वरितो, सरकार फरमाए त अबू ज़र हल मिस्कीननि सां मिली अचो। कंहिंसां? हज़रत अबू ज़र चयो त मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, दुनिया तुंहिंजे दीदार जे लाइ ईंदी आहे, तुंहिंजी ज़ियारत जे लाइ जहान वारा ईंदा आहिनि, उहे मिस्कीन केरु आहिनि जिन जे ॾिसण जे लाइ तव्हां वञो पिया? साईं फरमायो हली आ ॾेखारिया। हज़रत अबू ज़र चयो त मूंखे कब्रिस्तान में वठी आया। साईं फरमाया हे अथई मिस्कीन, अॼु हिननि खे को ॾिसण वारो न आहे, पुछण वारो न आहे, सार संभाल लहण वारो न आहे। ये हुजूर कब्रिस्तान में हलंदे हिकिड़ी कब्र ते आया, ओचितो लजपाल नबी जे अखियुनि मां लुड़क वही पिया। हुजूर रोअण लॻा। साईं फरमाया त अबू ज़र वञ मदीने में ऐलान कर, हिन कब्र वारे जा जेके मिट माइट उन्हनि खे वठी आ। हज़रत अबू ज़र वियो, मदीने में वञी ऐलान विधई,
मिट माइट अज़ीज़ करीब हड़ई आया ॾिसन त अल्लाह जो नबी अञा रोए थो बीठो। या रसूल अल्लाह अवा छो एतिरो रो पिया? साईं फरमायो त हिन मर्द खे कब्र में अज़ाब थी रहियो आहे। साईं फरमाया इन जी मां जहिड़ी आहे? चयो हा साईं जहिड़ी आहे, पर उहा ॿुढड़ी आहे, आस्ते आस्ते अचे थी, लठड़ी हथ में कयूं होरिया होरिया हलंदी अचे थी। माई आई, साईं फरमाइश था मां हिन कब्र वारो तुंहिंजो छा थींदो आहे? या रसूल अल्लाह मुंहिंजो बच्चो आहे, मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे, मुंहिंजो पुटु आहे। साईं फरमायो अम्मा हिन पुट कब्र वारे ते राज़ी हुई या नाराज़? अर्ज़ के या रसूल अल्लाह मां हिन पुट ते नाराज़ आहियां। साईं फरमाया छो नाराज़ आई? या रसूल अल्लाह पंहिंजे ज़ाल जो चयो मञंदो, मूं अमड़ खे घटि वधि ॻाल्हाईंदो, मूंखे झिणकींदो, मूंखे तकलीफ़ पहुचाईंदो, ज़ाल जी फरमा बरदारी करे मूं अमड़ जी दिलि रंजाए। साईं फरमायो अम्मा हाणे त मरी वियो आहे, हाणे खणी बख़्शीस। या रसूल अल्लाह दिलि माफ़ी नथी ॾे, मुंहिंजी दिलि ॾाढी रंजाई अथई। साईं फरमायो ओरे हिन जो हाल तोखे ॾेखारियां। मदीने वारे साईं पंहिंजो नबवी तवज्जो फरमायो, माई जे अंदर जी अख खुली, अंदर जा कन खुलिया, उन कब्र मां आवाज़ अचण लॻो, उन बच्चे जो आवाज़ सुञातई। कब्र मां आवाज़ पियो अचे, ओ अम्मा, ओ मुंहिंजी जीजल अम्मा, मुंहिंजे हेठों बि बाहिया, मुंहिंजे मथों बि बाहिया, मुंहिंजे साॼे बि बाहिया, मुंहिंजे खाॿे बि बाहिया, मुंहिंजे सेरां दी पेरां दी जहन्नम जी बाहिया। अम्मा अल्लाह वास्ते मूंखे बख़्श कर, मूंखे माफ़ी ॾे। जेॾी महिल मां पंहिंजे बच्चे जा आवाज़ ॿुधा त मां रड़ करे रोअण लॻी, चई या रसूल अल्लाह मूं बख़्शो, मूं बख़्शो, मूं बख़्शो। मां माफ़ी ॾिनी, कब्र जा अज़ाब बंदि थी विया, अंदरों रड़ियूं दाऊं अचण बंदि थी वियूं। हाँ जे मां खे रंजायो उन जो कब्र में इहो हाल आहे, ऐं जेको मदीने वारे साईं खे रंजायो उन जो कहिड़ो हाल थींदो? हाँ वज़ीर ॾाढ़ी पियो कूड़ाए, वज़ीर बादशाह जो ॾाढ़ी पियो कूड़ाए। हिकिड़ो आलिम सगोरो लंघियो, चई रीशमी तराशी ॾाढ़ी तो कूड़ाई। चई त रीशमी खुद मी तराशम दिल कसेरा नमी आज़ारम, पंहिंजी ॾाढ़ी पाण थो कूड़ायां, कंहिंजी दिल त कोन थो ॾुखायां, कंहिंखे ॿिए खे त तकलीफ़ कोन थो पहुचायां। त आलिम चयोसि रीश खुद मी तराशी व दिल हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह मी आज़ारी, ॾाढ़ी पंहिंजी थो कूड़ाई, दिल मिठे मुहम्मद करीम जी रोज़े पाक में थो रंजाई। हकल करे हजाम खे चई बंदि कर उस्तरो, हे आलिम सच थो चवे, हे मुहम्मदी बाग फैलायां थो, मुस्तफ़ा खे ॾुख थींदो। चई अॼु खां वठी वरी ॾाढ़ी न कूड़ींदुसि। ओ मिठा, ओ मुजादा, ही मुहम्मदी सूरत बणाए, सीरत बणाए, 5 वक्त नमाज पढ़, अल्लाह जो जिक्र कर, हर वक्त में अल्लाह ताला जी फर्मा बरदारी वारी वाट वट, मुझे लजपाल नबी ते दिल सां दुरूद पढ़ सल्लल्लाहु अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु। अञा हिकिड़ो भेरो सिक सां चओ सल्लल्लाहु। ओ पखी परदेसी अड़ा सिगे करे उड़न जी, ओ वाई छो विसारई वतन ते वरण जी, काॾे तो जमारू छॾे विया बाणा, ओ छॾे विया बाणा, पखी परदेसी अड़ा दा वेठायूं डाणा। ओ अवेलो सवेलो कयूं जन कतारूं, वलर मंझ वेही ॾिठाऊं बहारियूं, उहे हंध ख़ाली ॾिठासूं वथाणा, पखी परदेसी अड़ा दा वेठायूं डाणा।
हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु असाबी सगोरो तो चवे हिकिड़े ॾींहुं हुज़ूर जन तॾे ते सुता छा ते तॾे ते सुता फ़क़ाम फ़क़द असर अला जसदिहिल करीम साईं जन जे बदन पाक जे मथां तॾे जा चिट ठही पिया तॾे ते माण्हू वेंदो आहे न त उहे निशान तॾे जा ठही पिया बदन ते फ़क़ाल इब्नु मसूद या रसूल अल्लाह लौ अमरतना अन नब्सुत लक व नअमल असां बि चयो या रसूल अल्लाह असांखे हुकुम ॾियो असां हंधु विछायूं बिस्तरो विछायूं को गादेलो विछायूं तव्हां तॾे ते सुता आहियो सरकार फरमाया त यब्न मसूद माली वल दुनिया इल्ला कराकिबिन इस्तज़ल्ल तहत शजरते थुम्मा राह व तरकहा ए अब्दुल्ला बिन मसूद मुंहिंजो दुनिया सां कहिड़ो ताल्लुक मां दुनिया में ईअं आयो आहियां जीअं को मुसाफ़िर वाटाड़ू कंहिं वण जे हेठां पघर सुकाए वरी अॻिते हलियो वेंदो आहे मां दुनिया में ईअं मुसाफ़िर परदेसी बणिजी आयो आहियां हा मदीने वारो साईं जंहिंजे लाइ सारी काइनात रब जोड़ी पूरे जहान जा चिट चिटिया जे नबी जे ख़ातिर उहो फरमाए थो मां दुनिया में मुसाफ़िर वाटाड़ू वांगुरु बणिजी आयो आहियां त पोइ अदा असां कहिड़ी शइ आहियूं जो सदाईं रहंदासीं हा वदा वेठा हिन मुसाफ़िर खाने हिन परदेस खाने खे अॼु न छॾियोसीं सुभाणे छॾिणो पवंदो सुभाणे न त परीहं अॻिते जो हलंदासीं न माल इते रहंदो ज़ाल इते रहंदी पुट धीअरूं अज़ीज़ करीब सभु हिते रहिजी वेंदा हथे ख़ाली हलंदासीं पर क़ब्र में गॾु हलंदी मदीने वारे साईं जी मुहबत हुज़ूर जो इश्क हुज़ूर जे दर जी ग़ुलामी हा अज़ीज़ करीब मिट माइट छॾे वञी क़ब्र में उछलाए मथो मिट्टी जा मण वराए ईंदा केर बि अंदरि न ईंदो पर लॼपाल नबी क़ब्र में बि संभाल लहण ईंदो अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो हिननि लताड़े फिटी कयो उन ज़िमो कयो ज़रूर ईंदो हा को बि दुनिया जो नातो रिश्तो अहिड़ो वफ़ादार न आहे जहिड़ो मदीने वारो साईं वफ़ादार ॿुधाए पोइ ओड़े प्रिय प्यारे खे मदीने वारे साईं खे राज़ी कंदो या नाराज़ कंदो जवाब ॾियो सोने नबी खे राज़ी कंदो अॼु दिलि में पक्को वाइदो कयो त अॼु खां वठी निमाज़ न छॾबी ॾाढ़ी न कुड़बी अल्लाह जो ज़िक्र कबो मस्जिद के आबाद कबो नेकी जे रस्ते ते हलबो सोने नबी जो हुक्म मिले अमल करे ॾेखारबो कहिड़ा कहिड़ा अमल कंदो शाबाश शाबाश सभु हथ खणो अल्लाह साईं सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो मुंहिंजे नबी जे दर जा सच्चा आशिक सच्चा ग़ुलाम थी वञो अल्लाह कंदो हिते बि वाह वाह हुते बि वाह वाह ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा अल्लाह करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए 2 कलाक पूरा थिया आहिनि अल्लाह साईं जल शानू मुंहिंजो चवणु अल्लाह साईं पंहिंजे बारगाह में क़बूल कंदो असां सभिनी खे रब शाल अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो वमा अलैया इल्लल बलाग अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फिर लना मा मज़ा या वासिअल करमी या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी या अल्लाह सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर जोखियनि खे सदाईं सुखियो रखिजां इन्हनि जे रिज़्क़ में इज़्ज़त में दीन माल में बरकतूं नाज़िल फरमा जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा मदीने वारे ताजदार जे सदके हुज़ूर जे जमी औलिया किराम जे सदके ख़ुसूसन बगदाद वारे सोहणे दस्तगीर जे सदके हिन पूरी जमात ते करम कर असां सभिनी खे नबी जो सच्चो आशिक बणा हुज़ूर जो सच्चो फर्मा बरदार बना नबी सोहणे जे सुन्नत ऐं शरीयत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। Besok sebagai de bola tayo